बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम ऐं गुड मॉर्निंग सभिनी घर भातियुनि खे सुबुह बख़ैर चऊं था। इन दुआ सां, इन आस सां त शाल जिथे हुजो आबाद हुजो, ख़ैर ख़ैरियत सां हुजो, पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे प्यारनि सां आबाद हुजो, मुस्कुराईंदा रहो, ख़ैर ख़ैरियत ई हुजे। मूंखे उमेदु आहे तव्हां ठीकु ठाकु हूंदो, ऐं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां ऐं रब साईं खां इहा ई दुआ आहे त रब साईं बाझ करे, करम करे, रहम करे, पंहिंजी पनाह में रखे, हिफ़्ज़ो अमान में रखे। तव्हां असां सभिनी खे, पंहिंजे बचड़नि खे, शागिर्दनि खे, वॾनि खे, सभिनी खे। शागिर्दनि जो चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त असांजा शागिर्द जेके जंहिं हालातनि मां हींअर गुज़रनि था, जेके शयूं रिपोर्ट थियूं, उन करे सभिनी जो ख़ैरु। उम्मीद तव्हां ठीकु ठाक हूंदो। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कैसे हैं आप खैरियत से? तबीयत ठीक है आपकी? बिल्कुल मज़े में। बिल्कुल आपकी क्या हो रहा है? बस भाई जिम्मेदारियाँ जो हैं। कौन सी जिम्मेदारियाँ? ये जो काम की जिम्मेदारियाँ। कौन से काम की जिम्मेदारियाँ? ये जो हम शो कर रहे हैं, हाँ। इसकी जिम्मेदारियाँ बहुत ज़्यादा है, कम है? ज़्यादा है। ज़्यादा है क्योंकि ये लाइव जा रहा होता है, इसमें हाँ। बहुत चीज़ों का ख्याल करना पड़ता है। कितने कौन कौन सी चीज़ का ख्याल करना? ख़ास तौर पे तो अपनी अल्फाज जो है ना, हाँ। उनके ऊपर जो है ना वो काबू होना चाहिए कि लाइव कोई ऐसा लफ्ज़ मुंह से ना निकल जाए, ख़ास तौर पे ये। उसके बाद म्यूज़िक ओवर ना हो जाए। क्या बात है, सारी चीज़ों को ज़हन में रखना जी, होता जी। है, गाना, म्यूज़िक, सारी। दोस्तों, कल हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ो नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो चांडका मेडिकल कॉलेज में। निमरता खे असां विसारे न सघिया आहियूं, अञा ताईं असांखे निमरता यादि आहे। तफ़्तीश कीअं थी, छा थियो, का ख़बर न पई। नायला रिंद खे असां विसारे न सघिया आहियूं। तफ़्तीश कीअं थी, छा थियो, कुझु नथो चई सघिजे। कल्ह नौशीन बुखारी, काज़मी या बुखारी, हुनजी डेथ थी वई, हुनजी ख़ुदकुशी ॿुधाई थी वञे। कहिड़ा सबब आहिनि? माउ पीउ पंहिंजी औलाद में आस ॾिसे थो, उमेदु ॾिसे थो, उनजे लाइ पाण पतोड़े थो, ॾींहुं राति महिनत करे थो त उनजा बच्चा कंहिं सुठे मक़ाम ते पहुचनि, सुठी तालीम हासिलु कनि। ऐं अॼुकल्ह जो जहिड़ो दौरु आहे, जेका वटसठ लॻी पई आहे, स्पेशली असां ॾिसंदा आहियूं त ख़ासि तौर ते एंट्री टेस्ट जी तयारी करण लाइ जॾहिं नंढो या नंढी असांजी इंटरमीडिएट में अचनि था त माइट परेशान थियनि था त उनखे एंट्री टेस्ट जी तयारी कराई वञे। तमामु कॉलेजिस जा फॉर्म भराया वञनि था, उते पहुचनि था, तमामु घणी रश में, उन रिज़ल्ट जो इंतज़ारु, उन पढ़ाइनि जा इंतज़ार ऐं उन लाइ ख़फ़ा करणु, ऐं ॾींहुं राति उहे ॿार असांजी महिनत कनि था असांजा, त असां उन एंट्री टेस्ट खे कीअं पास कयूं, कीअं असां पंहिंजे मुस्तक़बिल जो तइनु कयूं त मुस्तक़बिल में छा थियणो आहे, छा थींदासीं, कीअं थींदासीं। डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे, या कंहिं ॿिए डिपार्टमेंट में एडमिशन वठण लाइ, इवन यूनिवर्सिटी में इंटर थियण जे लाइ बि केॾा पापड़ वेलणा था पवनि। इहे सभु शयूं सलाह ॾियनि तव्हां असां सां, हिन मुआशिरे सां, सोसाइटी सां। एडमिशन थिए, माउ पीउ हिकिड़ी आस रखे, उहे पंहिंजे घरनि मां उहे बच्चा जेके 15 मिंटनि लाइ छॾण लाइ माउ पीउ तयारु न हूंदो आहे, जेसीं ताईं सां राब्तो न थिए, उनखे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी ऐं कॉलेजिस जी इंतिज़ामिया जे हवाले कयो वेंदो आहे। इहे अमानतूं हूंदियूं आहिनि। जेतिरा कलाक ॿार जंहिं इदारे में रहे थो, त पोइ इदारे जी ज़िमेदारी आहे त हुनखे हिफ़ाज़त करे, हुनजे हलण करण में, उनजी ॾाकड़ुनि ते, उनजे वॉशरूम्स में, उनजे लिफ्ट में हुजनि, उन में कॉरिडोर्स में हुजनि, ऑफिसिस में हुजनि, छा माहौल आहे, केरु अचे पियो, केरु वञे पियो, छा उनजी साइकोलॉजिकल अप्रोच आहे ॿार जी, उस्ताद खे ख़बर पवंदी आहे, माइट खे ख़बर पवंदी आहे। कल्ह हीउ जेको वाक़ियो पेश आयो, इन घणियूं अखियूं खोले छॾियूं आहिनि सभिनी माइटनि जूं। जंहिंजा ॿार यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था, सच पुछो त उन्हनि पंहिंजे ॿारनि खे फ़ोन करे ऐं इन खां अलावा बि पुछियो आहे त बाबा तव्हांखे का ॿी परेशानी आहे तालीम जे अलावा, को तंग थो करे, का पैसनि जी अहिड़ी परेशानी आहे जो तव्हांजा ख़र्च पूरा न थिया अथनि, तव्हां उनखे वठी करे कंहिंखां उधर वठो था, या उहे ख़र्च पूरा करण लाइ कंहिं ॿिए सां दोस्ती रखो था, ॿिए खां उधारा वठो था, पंहिंजूं शयूं विकिणो था, या का शयूं चोरी कयो था, कुझु छा था कयो तव्हां? अगरि को अहिड़ो प्रॉब्लम आहे त उहो बि ॿुधायो। वालिदा वालिदेन आहे, उहो ज़ाहिर पंहिंजे औलाद खां पुछंदो। उअं ई नियाणियुनि खां, पुटनि खां इहो पुछो थो वञे त भला केरु तंग त नथो करे, केरु मोबाइल ते मैसेजिस त नथो करे, केरु तव्हांखे का हैरेसमेंट त नाहे, पढ़ाई जो केतिरो बर्डन आहे, छा पढ़ायो वञे थो, कीअं पढ़ायो वञे थो, ॿार जी साइकोलॉजिकल अप्रोच किथे आहे, उहो कहिड़े मयार ते बीठो आहे, हुनजी पुख़्तगी केतिरी आहे, सोचण लोचण जो तौरु तरीक़ो कीअं आहे, हुननि जे दोस्तनि खे ख़बर पवंदी आहे, उस्तादनि खे ख़बर पवंदी आहे, माइटनि खे ख़बर पवंदी आहे। हीउ जेको नौशीन जो वाक़ियो पेश आयो आहे, नौशीन केरु हुई?
नौशीन सिंध जे हिकिड़े पढ़ियल गढ़ियल घराणे सां तालुक़ु आहे नौशीन जो। नौशीन जी वालदा बि प्रोफेसर आहे दादू डिग्री कॉलेज में, गर्ल्स कॉलेज में प्रिंसिपल आहे। उनजो मामा बि डॉक्टर आहे। उस्ताद बुखारीअ जी ॾोहिटी आहे नौशीन। उनजे ख़ानदान जा ॿिया फ़र्द बि पढ़ियल गढ़ियल आहिनि। उनजी चाची चओ, मासी चओ, सभु शयूं के लेक्चरर आहिनि के कीअं आहिनि। उनजा मामा, उनजा पूरो ख़ानदान, छाकाणि मूंखे इन करे ख़बर आहे त आउं पाण दादू जो आहियां, असां हिकिड़े घर जा हिकिड़ो पाड़ो आहे असांजो। इहो ग़म शायदि मुंहिंजे घर में बि उअं ई महसूसु थींदो हुजे जीअं नौशीन जे घर में महसूसु थींदो हूंदो हीअं। 4 ॾींहं अॻु में नौशीन जी भेण जी शादी हुई हैदराबाद में, 20 तारीख़ ते। सभु घर भाती हैदराबाद में नची कुॾी मज़ाक मस्ती करे नौशीन उन्हनि सां खिलणु ॻाल्हाइणु, हे असांजे हथनि जा ॿार आहिनि। असां शायदि हिनखे खणी खेॾारियो बि हूंदोसीं नौशीन खे। त उहे घर में उहा ख़ुशी, उहो नचणु ॻाइणु झूमणु, हिकिड़ी पढ़ियल लिखियल माउ पीउ जी धीउ, हिकिड़े पढ़ियल लिखियल मामनि ऐं चाचनि जी भाणेजी ऐं भाइटी, हिकिड़ी पढ़ियल लिखियल पंहिंजे कज़िन्स जी हिकिड़ी फ़र्द, घर जो हिकिड़ो इम्पोर्टेंट फ़र्द, मेडिकल स्टूडेंट, 4थे साल जी शागिर्दयाणी, 4थे साल जो फॉर्म भराइणु वई। ऑल ऑफ सडन अहिड़ो छा थियो। मां हींअर हिन प्रोग्राम खां अॻु में उनजे मामा डॉक्टर अल्ताफ़ बुखारी सां हींअर मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी 15 मिंट अॻु में, 10 मिंट अॻु में। त मां उनखां सॼी डिटेल पई वरिती त आख़िर हीउ छा थियो, कीअं थियो। त उन इहा ॻाल्हि कई त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न, हिकु हिकिड़ी शइ फील थिए असांखे त को डिप्रेशन आहे। मां पंहिंजी भेण खां पुछियो आहे, उनजे बाबा खां पुछियो आहे, हिनजी कज़न्स खां पुछियो आहे, छाकाणि त 2 ॾींहं अॻु में असां हैदराबाद में हुयासीं, शादी ते हुयासीं ऐं संदसि भेण जी शादी हुई। उते सभई नचायूं कुॼायूं ऐं सभिनी खे खिलायो अथसि। हसमुख नौशीन का हिकिड़ी आम संजीदा ऐं रवायती का हिकिड़ी मतिलबु हुन में न हूंदी। हू पंहिंजे भरम खे क़ाइमु रखणु ॼाणंदी हुई। अहिड़ो आख़िर छा थियो। हिकिड़ो माण्हुनि जा चहिरा, माण्हुनि जा रवैया ॿुधाईंदा आहिनि त यार कुझु न कुझु त हले थो दिमाग़ में, का परेशानी आहे कंहिं क़िस्म जी, को घर में को फाइनेंशियल इशू हुजे या का दड़का हुजनि या का अहिड़ी इंसान आहे, फितरत आहे, सभु शइ आहे, का अहिड़ी पसंदि नापसंदि जी का ॻाल्हि ॿोल का बि न। ही असांजे इदारनि में छा सेखारियो वञे थो, इहो वॾो सवालिया निशान आहे असांजी पूरी सोसाइटी जे लाइ। असां जॾहिं पंहिंजे ॿचनि खे पंहिंजे घर मां कढी करे उन्हनि इदारनि जे हवाले कयूं था, इदारनि में अहिड़ो कहिड़ो माहौल जुड़ियल आहे जो उहे ॿार इदारनि में, इदारनि जी हॉस्टल्स में रही करे ख़ुदकुशी खे प्रेफरेंस ॾियनि था। हिकिड़ो अनपढ़ियल माण्हू हुजे, हिकिड़ो जेके ख़बर न हुजे त उनजा नतीजा कहिड़ा निकिरंदा उनजे घर भातियुनि ते, उनजे फैमिली मेंबर्स ते। उन ग़म खे विसारणु कोई सवलो थोरी आहे। मां चयो न त माउ पीउ, पंहिंजी माउ ख़ासि तौर ते पंहिंजी हंज खां वेंदे हेसी ताईं छा नथी ॾिए, सभु कुझु अर्पे छॾे थी पंहिंजे औलाद जे ख़ातिर। पीउ पंहिंजो सभु कुझु अर्पे छॾे थो औलाद जे ख़ातिर। ॾींहुं हुजे राति हुजे महिनत आहे त भई ख़र्च पूरा करणा आहिनि। ऐं हिकिड़े मेडिकल स्टूडेंट जो ख़र्च केतिरो आहे शायदि उनजा वालिदैन इन शइ खे सम्झी सघनि था। उनजे अचण में, वञण में, रहण में, खाइण पीअण में, प्लस में स्टडी जा अख़राजात, उनजे अॼुकल्ह जेको ट्रेंड हले थो त कपिड़ा अहिड़ा हुजनि, हे डिज़ाइनर हुजे, कॉम्पिटिशन आहे ॿारनि में थिए थो, हिकिड़ो नेचुरल आहे। उनखे मेंटेन करण जे लाइ छा नथा कनि माउ पीउ। ऐं सिर्फ़ु उहो हिकिड़ो ॿार त न आहे न, उन्हनि खे ॿिया फ़र्ज़ बि त पूरा करणा हूंदा आहिनि। त ही ॿार या ही नौजवान असांजा आख़िर उनजी काउंसलिंग जो को आहे असांजे मेडिकल यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में को अहिड़ो जेको ॿारनि जी, नौजवाननि जी काउंसलिंग बि थिए त उते अहिड़ा वाक़िया छो था पेश थियनि, छो था पेश अचनि। हिकिड़ो हिकिड़ो सोसाइटी जो फ़र्द हुजण जे नाते इहो सुवालु पुछां थो सभिनी इदारनि खां, सभिनी वालिदैन खां, सभिनी उन्हनि पढ़ियल गढ़ियल असांजे दोस्तनि खां, भेनरुनि खां, भाइरनि खां जेके इवन इन्हनि इदारनि सां तालुक़ु रखनि था या इन्हनि इदारनि खे संभालनि था, त अहिड़ो छा आहे जो ॿार उते ख़ुदकुशी कनि था। या ओवरऑल असां सोसाइटी जी ॻाल्हि कयूं त आख़िर हिन सोसाइटी में 2-3 वाक़िया ॿिया बि पेश आहिनि जेके ख़ुदकुशियुनि जा छो था वधनि। पर असां स्पेशली चांडका मेडिकल कॉलेज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हीउ ॿियो वाक़ियो आहे जेके अहिड़े क़िस्म जो रंग ॾियण जी कोशिशि कई पई वञे, या हक़ीक़त आहे या छा, पर हक़ीक़त साम्हूं त अचणु खपे। निम्रता जो केस अञा विसरियो नाहे, निम्रता जो केस अञा ताईं
चिट्टो थी साम्हूं कोन आयो आहे। मुतज़ाद बयानात आख़िर ताईं गूंजता रहिया ऐं पोइ आख़िर में छा थियो, ख़ामोशी छाइजी वई। इन ख़ामोशी में वॾो आवाज़ु थिए थो, वॾो धमाको थिए थो, नेठि त इहे शयूं खुलंदियूं। त हीउ जेको चांडका में नौशीन जो वाक़ियो आहे, इन जी सख़्तु लफ़्ज़नि में हर को मुज़म्मत करे थो, असां मुज़म्मत कयूं था। अहिड़े क़िस्म जा वाक़िया छो था थियनि, इहे सवाल आहिनि असांजे ज़हननि में, वालदेन जे ज़हननि में। ऐं ख़ुदारा जेके वालदीन आहिनि, ख़ासि तौर ते जेके बि माउ पीउ आहिनि, ॿियनि खे छॾे ॾिजे, भेनरुनि भाइरनि खे ऐं वालदेन खे खपे त पंहिंजे घर भातियुनि सां काउंसलिंग कयो ख़ुदा जे वास्ते। जेतिरनि बि वॾनि वॾनि साइकेट्रिस्ट सां, साइकोलॉजिस्ट सां, जेके बि शऊर सां तालुक़ु रखनि था, उन्हनि सभिनी सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, सभु इहो था चवनि। तव्हां असांखे यादि हूंदो जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, जॾहिं असां हिकिड़ी रंधिणे में वेही करे पंहिंजी माउ सां पीउ सां वेही करे उते ई उन नंढ अॻु में त ईअं हूंदा हुया न, सभु गॾु वेही हिकिड़ी टीवी ॾिसंदा हुआ, हिकिड़ो उन में माउ ऐं पीउ मुसलसिल ॻाल्हाईंदा रहंदा हुआ, औलाद खे मुख़्तलिफ़ शयूं ॿुधाईंदा रहंदा हुआ। बाबा ॾिसो हीअ कीअं ऑफिसर थिया, हीअ कीअं तरक़ी कयूं, हिननि छा कयो, हीअ कीअं पढ़िया, हीअ कहिड़ा अख़लाक़ियात आहिनि, कहिड़ा उन में आदाब आहिनि, हीअं ॻाल्हाइबो आहे, हीअं पाणी ॾिबो आहे, हीअं पाणी पीबो आहे, हीअं वेहबो आहे, हिन सां हीअं पेश अचिबो आहे, हीअं पंहिंजो पाण खे ठीकु रखो, पंहिंजी ज़बान खे ठीकु रखो, पंहिंजे खेॾण खे ठीकु रखो, गार गंद खां परे रहो। छा इहे सभु शयूं असांखे जॾहिं ॿुधाईंदा हुया, असां ख़ामोश। पर इहा ई त काउंसलिंग हूंदी हुई, जेके अॼुकल्ह त काउंसलिंग जो नालो ॾींदो आहे। अॼुकल्ह माउ पीउ असां सभिनी हवाले करे छॾिया आहिनि मोबाइल जे। ॿार खे मोबाइल ॾिनो, ॿारु अलाए छा थो सिखे, कहिड़ा वीडियोज़ थो ॾिसे, छा थो करे। ख़ैरु आहे, पुछो वालदेन खां, चवंदा ॿारनि सां अॼुकल्ह दौरु अहिड़ो लॻो पियो आहे। असां पाण हुजऊं, असां छा करे छॾियो आहे पंहिंजो पाण खे। पंहिंजो पाण खां सुवाल पुछण जी ज़रूरत आहे। असां घर वञूं था मोबाइल ते वेठूं, ऑफिस वेठूं मोबाइल ते वेठूं, साम्हूं वारो छा थो ॻाल्हाए का परवाह न आहे, ॾिस हिन वीडियो में छा लिखियो आहे, हिन कमेंट में छा लिखियो आहे। साम्हूं वारा महिमान वेठा हूंदा आहिनि, असांखे फ़ोन अची वेंदी आहे, असां हुन ते ॻाल्हाए पिया हूंदा। इहे बि आदाब जे ख़िलाफ़ु आहिनि। हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजो वक़्तु कढी पंहिंजो सभु सीड़ाए करे असां सां मिलण थो अचे, असां हुन जेको साम्हूं वक़्तु कढी आयो आहे, असां जीअं घर वेठे आराम सां फ़ोन कई आहे, असां उहा फ़ोन अटेंड करे हुनखे इग्नोर कयूं, इहे बि मैनर्स जे ख़िलाफ़ु हूंदियूं आहिनि शयूं। बहरहाल ॻाल्हि कयूं असां नौशीन जी, त वालदेन पाण बि मुआइनो कयो आहे कमरे जो, ऐं धीउ परेशान न हुई, ख़ुदकुशी छो कंदी, नौशीन जे पीउ जो चवणु आहे। ऐं हिकु ॾींहुं अॻु नौशीन सां ॻाल्हायो हो, हुन का बि परेशानी ज़ाहिर न कई हुई। इहे सभु उन्हनि जा जवाबात आहिनि। इंतिज़ामिया चए पई त दरवाज़ो बंदि हुयो, अंदरां ॿाहिरां वञण जो को रस्तो कोन्हे को, असां दरवाज़ो टोड़े अंदरि दाख़िल थिया आहियूं, अंदरि लटके लाश ॾिठोसीं। हीअ रवैयात हिननि जे पोयां काउंट थियनि था, लहजात काउंट थियनि था, लफ़्ज़ काउंट थियनि था। त आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी जंहिंजे करे नौशीन ख़ुदकुशी कई, या नौशीन बज़ाहिर जेको नज़र अचे थो नौशीन जी ख़ुदकुशी, पर उनजे पुठियां कारण छा आहिनि, आख़िर इहो थियो छा। हींअर ताईं खोड़ सारा सवालात आहिनि जेके जनम वठी चुका आहिनि मुख़्तलिफ़ ज़हननि में, ऐं हिकिड़ो ख़ौफ़, हिकिड़ी मायूसी, हिकिड़ी अजीब कैफ़ियत तारी आहे सभिनी वालदेन ते ऐं पूरी सोसाइटी ते, त हीउ थिए छा पियो। नाइला रिंद हुजे, निम्रता हुजे, नौशीन हुजे, सम्झण खां थोरो किसो ॾुखियो पियो लॻे। सम्झण जी ज़रूरत आहे, सम्झाइण जी ज़रूरत आहे। ऐं हिननि कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में ख़ुदारा 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 काउंसलिंग जा बि प्रोफेसर रखिया वञनि, जेके ॿार जी काउंसलिंग कनि। इहो सब्जेक्ट बि हुजणु खपे। असां जस्ट प्रेशर था ॾियूं ॿारनि ते, पढ़ो 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 पढ़ो, हीउ पढ़ो, हीउ पूरो करिणो अथव, हीअ असाइनमेंट करणी आहे, हीअ करणी आहे। ख़ुशि रहण बि सेखारिजे ॿारनि खे पंहिंजूं परेशानियूं शेयर करणु बि सेखारियो वञे यूनिवर्सिटी इदारनि में। अहिड़ा सब्जेक्ट्स हुजणु खपनि जेके ॿारनि खे थोरो एंटरटेन बि कनि, थोरो ॿारनि जी कैफ़ियत खे सम्झण जी कोशिशि बि कनि। हिकिड़ो दुनिया में जेतिरा वॾा वॾा इंटरव्यूज़ थींदा आहिनि वॾियुनि वॾियुनि कंपनीज़ जा, उन में हिकिड़ा त उहे माण्हू हूंदा आहिनि जेके सवाल जवाबु कंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कुंड ते वेठा हूंदा आहिनि, जेके ॾिसंदा आहिनि त जेको कैंडिडेट आहे इहो अचे थो, इहो वेहे कीअं थो, ॻाल्हाए कीअं थो, ॾिसे कीअं थो, हथ हिन जा कीअं आहिनि, अखियूं कीअं आहिनि, ॻाल्हाए कीअं थो, कॉन्फिडेंस केतिरो आहे हिनजो। हू उनजी पर्सनैलिटी जज कंदा आहिनि, हुनजे उथण वेहण खे जज कंदा आहिनि, हुनजे जेस्चर्स खे जज कंदा आहिनि, त हुनजा चहिरे जा तासुरात कीअं पिया फील थियनि हिन इंटरव्यू जे हिन महल में।
ऐं पोइ हू बि पंहिंजी इनपुट ॾींदा आहिनि हुनजी अपॉइंटमेंट में या हुनजे फेल थियण में। काउंट थींदियूं आहिनि सभु शयूं। असां ॾाढा पोइते थींदा था वञूं ॾींहों ॾींहुं अहिड़ा क़िस्म जा वाक़िया, मुल्की हालात। बहरहाल असांजी कोशिशि हूंदी त असां कंहिं अहिड़े डॉक्टर साहिब सां हींअर रुजू कयूं जेका असां पुछी सघूं त आख़िर हीअ रवैया छो था थियनि, हिन जे पुठियां कारण कहिड़ा आहिनि, शागिर्द ऐं वालदेन उस्ताद इन ट्राइका में कीअं हिकिड़ो दोस्ती वारो माहौल पैदा कजे, कीअं जोड़िजे उन्हनि खे सिखण जो ॾांहुं कीअं ॾिजे, उनखे ख़ुशि रहण जो ॾांहुं कीअं ॾिजे। इहे तमामु ज़रूरी शयूं आहिनि जेके असांखे इन ते कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे। सो बहरहाल असां उन ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं नौशीन जे वालदेन सां। त उन्हनि जी नौजवान न्याणी जेका 4 ॾींहं अॻु में उनजी हिकिड़ी न्याणी घर खां रुख़सत थी शादी जे रूप में अल्हम्दुलिल्लाह, ऐं ॿी न्याणी हिन रूप में, त उन घर ते छा गुज़रंदी हूंदी। सो बहरहाल आपा नसीम सां गॾु कॉल ते। आपा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आपा कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। आपा हे तव्हां ॿुधो न हेड़ा वाक़िया ॿुधी ऐं सच हां थो इन त ॾके। हा पा बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां ॾिसो न, असां हिकिड़ो वालदीन न्याणियुनि पढ़ाए करे मोकिलिनि इदारनि में, इदारनि मां अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं अचनि, छा फ़र्क़ु आहे? तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हाणे इन जे लाइ त असांखे बिल्कुलु भरपूर नमूने सां जेको आहे न एहतिजाज बि करणु खपनि ऐं अॻियां बि वञणु खपे। रोज़ रोज़ हर न्याणी जेका सा कॾहिं नाला त कॾहिं नम्रता त कॾहिं नौशीन, ही आहे छा आख़िर? बिल्कुलु अब्बास आहे, इहो था चओ त इहे न्याणियूं जेके आहिनि असांजूं न, इहे पढ़ण जे लाइ हाणे न इहा प्री प्लानिंग आहे पूरी। त हिननि खे हिरासां कजे, इन्हनि खे अहिड़े नमूने मारिजे जो ही न्याणियूं औरतूं जेके आहिनि से पढ़ी न सघनि, अॻियां वधी न सघनि। इहा हिननि जो हिकिड़ो प्री प्लान आहे जेको उन तहत ही जेके से असांखे हिरासां कनि था। सो हाणे इन खे त कोन असां हिनखे पुठिते हटंदासीं ऐं असां न्याणियुनि खे घर में विहारींदासीं। असां उहा ई तइलीम पंहिंजे न्याणियुनि खे ॾींदासीं, अॻियां वधण जी उन्हनि खे सलाहियतूं ॾींदासीं त अॻियां अॻियां वधनि। पर असांजे माइटनि खे बि घुरिजे त न्याणीअ जो जेको आहे सा काउंसलिंग कनि उन्हनि सां। ऐं न्याणियुनि ज़रूरी आहे, तमामु ज़रूरत आहे उन्हनि जी। ऐं ॾुख सुख जेके ॿाहिरि अंदरि जेके शयूं हुननि सां पेश अचनि थियूं उहे डप में माइटनि सां शेयर न थियूं कनि ऐं उहे माइटनि सां शेयर कनि। उन्हनि सां माइटनि जो दोस्ती वारो अहिड़ो रवैयो हुजणु खपे जो हू बिल्कुलु शेयर कनि ऐं बिना डप जे। हा त इहो तमामु असांजे न्याणियुनि जे लाइ बि ज़रूरी आहे ऐं माइटनि जे लाइ बि ज़रूरी आहे। हीउ तमामु हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे ऐं हिकिड़े चङे भले घर जो वाक़ियो आहे। सच मूंखे ॾाढो अफ़सोस पियो थिए त इहो ईअं छो थो थिए। बिल्कुलु हाणे सबबु ॻोल्हणो आहे त इहो छो थो थिए। मां त इहे चवंदसि त जेके इंतिज़ामिया आहिनि, जेके अंदरि आहिनि या जेके ॿाहिरि आहिनि, उहे गिरफ़्त में अचनि ऐं उन्हनि खां पुछाणो थिए। बाक़ाइदी अॻु में बि कोन नम्रता वारो बि ईअं ई केस लोड़े छॾियो। हा पा अॻियां हली हली केस मूं त चयो त बसि का ॻाल्हि ज़रूरु थींदी, पर इहो केस लुड़ी वियो। न पर अपा पुलिस इंस्पेक्टर जो चवणु आहे त नौशीन जो वाक़ियो ख़ुदकुशी न आहे, इहो बयानु आहे पुलिस इंस्पेक्टर जो हुते। बिल्कुलु मां बि नथी मञायां। हा त इहो ख़ुदकुशीअ जो त आहे ई कोन, हिनखे बिल्कुलु क़त्ल कयो वियो आहे। बहरहाल अपा ही अहिड़े क़िस्म जो अॼु पंहिंजी अख़बार जी स्टेटमेंट थो ॿुधायां त जेको पुलिस इंस्पेक्टर आहे उनजो ई चवणु आहे त ही ख़ुदकुशी नथो लॻे वाक़ियो। ऐं उन सां गॾोगॾु सहाफ़ियुनि खे बि कॉलेज इंतिज़ामिया ॿाहिरि बीहारे छॾियो, कवरेज करण खां रोके छॾियो ऐं पंहिंजी कवरेज कराईंदा रहिया। जॾहिं खां अपा हाणे चवणु खपे न खपे इहा इंतिज़ामिया आई आहे, तॾहिं खां अहिड़े क़िस्म जा वाक़िया ऐं नाख़ुशगवार वाक़िया पेश ईंदा था रहनि। आख़िर काफ़ी सारा आया आहिनि, काफ़ी सारा, हिकु बि न, ॿ बि न, पर इलाही सारा। कॾहिं गाॾियुनि मां लाश था मिलनि, कॾहिं हॉस्पिटलनि मां लाश था मिलनि, कॾहिं यूनिवर्सिटी जे रोडनि था लाश मिलनि, कॾहिं अंदरि उन्हनि जे रूमनि में था लाश मिलनि। सो इहो त तमामु। नौशीन जी वालदा अपा प्रोफेसर आहे, ॾिसो नौशीन जी वालदा प्रोफेसर आहे ऐं नौशीन जो नाना उस्ताद बुखारी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। त पढ़ियल गढ़ियल असां त जीअं अपा ज़ाहिर आहे उस्ताद बुखारी जो घर दादू में ई असांजो घर बिल्कुलु हिकिड़ा ई घर आहिनि ऐं असां हिननि घरनि में असांजे घरनि में सभिनी सां हिकिड़ो अहिड़ो वास्तो जुड़ियल रहियो आहे त मुंहिंजी सिस्टर बि उते ई प्रोफेसर आहे उन ई कॉलेज में ऐं उते आपा बि आहे। त ज़ाहिर आहे हिक ॿिए जी घणी ख़बर बि आहे। त चवण जो मक़सदु इहो त हीउ वाक़ियो वॾा सवाल उथारे थो त आख़िर
ही छो आहे ऐं थियणु छा खपे। तव्हांजी ॻाल्हि खे आउं सहमत थो कयां। जी आपा। ऐं छो थो थिए? बिल्कुलु। आए ॾींहुं छो थो थिए? हा, इहे न थियणु खपनि। इन जे लाइ जेको सो बिल्कुलु जेको सो आवाज़ उथारिजे ऐं अॻियां निकिरजे ऐं जेको बि कुझु करे सघिजे थो उहो करणु खपे। बिल्कुलु आपा। छो त असां टिनी वेही रहंदासीं सभई त जीअं ॿिया केस लुड़ी विया त हे बि लुड़ी वेंदो। सो मां नथी चाहियां त हे केस लुड़नि ऐं इन नियाणियुनि खे मौतनि खां बचाइजे, ख़ुदकशियुनि खां बचाइजे। इन्हनि खे वधि में वधि तइलीम ॾिजे, इन्हनि खे वधि में वधि शऊर ॾिजे, इन्हनि खे वधि में वधि इन्हनि जी काउंसलिंग कजे जीअं हुननि खे ॻाल्हि उहा सम्झ में अचे। बिल्कुलु आपा, बिल्कुलु ईअं आहे। असां चयो न असांजो वॾड़ा अॻ में वेही करे चांहि जे कप ते या नाश्ते ते या मंझंदि जो या राति जो मानी ते इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया। असां चवंदा हुआसीं त अलाए छा था ॻाल्हाइनि की, पर हींअर असां रिकॉल था कयूं त उहा ई त असांजी काउंसलिंग ई, जो असां अॼु हिन वक़्तु वेही करे कुझु ॻाल्हाइण जहिड़ा थिया आहियूं। सजाद, मां चवंदसि त इहो असां वॾनि जी जेका सा ज़िमेवारी आहे, असां माइटनि जी जेका सा इहा कोताही आहे, कोताही चवंदसि। छो त असां ॿारनि सां असांजो कम्युनिकेशन गैप जेको ॿारनि में माइटनि में थियो आहे न, इहो मोबाइलनि जे करे थियो आहे, आज़ादीअ जे करे थियो आहे ऐं वधीक जेको हद खां वधीक आज़ादी उन जे करे थियो आहे। अॻु में हिकिड़े गॾु वेही मानी खाईंदा हुआसीं। असां अॼु बि पंहिंजा घर जा भाती जेके मुंहिंजो पुटु ईंदो आहे 3 बजे, असां गॾु वेही मानी खाईंदा आहियूं। सुबुह जो बि गॾु खाईंदा आहियूं, राति जो बि गॾु खाईंदा आहियूं। असां हिन महिल ताईं कंदा आहियूं, पर हींअर उन डाइनिंग टेबल ते वेही ॿार गॾु मानी कोन था खाइनि। माइटनि खे ख़बर कान्हे त धीउ अंदरि वेठी आहे, पुटु ॿाहिरि आहे, पुटु अंदरि आहे, धीउ ॿाहिरि आहे। ख़बर इहा कंहिंजी आहे? माइटनि जी आहे न। बिल्कुलु ईअं आहे आपा। हुननि खे वाच कोन था कनि, हुननि खे ॾिसनि कोन था ऐं हुननि सां वेही टाक कोन था कनि त ख़बर ई कोन्हे त ॿार छा पिया कनि। इन जे करे मां माइटनि खे पहिरें बि मां इहा ॻाल्हाईंदी आहियां त माइट क़सूरवार आहिनि नचे जा, ऐं माइटनि जी ज़िमेवारियूं आहिनि वॾियूं जेके माइट निभाइनि। बिल्कुलु आपा, वॾी महिरबानी। टाइम कोन्हे। बिल्कुलु 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 अलाह टाइम कढणु खपे पंहिंजे बच्चनि जे लाइ। बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि खे ॾिसणु खपे, उन्हनि खे सम्झणु खपे, सम्झाइणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी आपा, वॾी महिरबानी। ऐं अहिड़ा वाक़िया जॾहिं बि थियनि था त जीव झंझोड़े छॾनि था। ऐं अॻे पोइ जेका असांखे अॼु वेही हिते या जिथे जिथे प्रोग्राम ॾिठो थो वञे, ॿुधो थो वञे, सम्झो थो वञे, वालदेन ॾिसनि था, शागिर्द ॾिसनि था, ऐं ख़ासि तौर ते उन्हनि शागिर्दनि खे बि असां चवंदासीं कि हाणे उहे शागिर्द तमामु घणा मैच्योर आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे सही छा आहे, ग़लति छा आहे। अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि थिए थी, का धमकी आहे, का धौंस आहे, को रिग्रेट आहे, त पंहिंजे वालदेन सां, पंहिंजे उस्तादनि सां ज़रूरु शेयर कनि, ज़रूरु शेयर कनि। ऐं हीउ जेको तालुक़ु जुड़ियल आहे वालदेन जो पंहिंजे ॿारनि सां, उस्तादनि जो पंहिंजे शागिर्दनि सां, ऐं शागिर्दनि खे बि खपे अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं को डिप्रेशन आहे, का परेशानी आहे, का ॻणती आहे, त उन खां पोइ उहो ज़रूरु सोचनि त जेकॾहिं हींअर बि कंहिंजे ज़हन में अहिड़े क़िस्म जा के ख़्याल, के वीचार पंहिंजे मथे में विलोड़नि पिया, त उनखे ज़रूरत आहे त उन शइ खे ॿाहिरि कढनि, लफ़्ज़नि जी सूरत में ॿुधाइनि, इलाजु कराइनि। इहो मुमकिन आहे। डिप्रेशन हिकु बीमारी आहे, दुनिया जे टॉप 3-4 में इन जो मतिलबु नंबर आहे डिप्रेशन जो। बीमारी आहे। जेकॾहिं को डिप्रेशन आहे त, जेकॾहिं का ॻणती आहे त उनखे न ज़ाहिर करण बि हिकिड़ी बीमारी आहे। कंहिंसां त माण्हू ॻाल्हाए, कंहिंसां त वंडे, पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणणु ईअं एतिरे थोरे वक़्त में। छा एज निमरा जी? 23-24 साल। हीअ 23-24 सालनि जी न्याणी जेका ख़्वाबु आहे पंहिंजे वालदेन जो, उहा ईअं ख़ुदकुशी करे। सो बहरहाल हींअर कॉलर आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम कलबाणी साहब, ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम सजाद, सभु ख़ैर, तव्हां ख़ुशबाश? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहे? काफ़ी अरसे खां पोइ तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। हा बिल्कुलु यार, मां ॻाल्हायां पियो इन कल्ह ॾुख वारी ॻाल्हि ते। असांजो यार रसूल मेमण गुज़ारे वियो आहे। जी साईं, बिल्कुलु उनजे लाइ तमामु ॾुख आहे। असां मुंहिंजो बि तालुक़ु चओ त सखर सां आहे। जी साईं। तो असां नंढे हूंदे खां वठी जीअं कॉलेज में आयासीं, जी साईं, त रसूल मेमण, मरहूम रफ़ीक सूमरो, अदल सूमरो, अयाज़ गुल जी साईं, कठा हूंदा हुआसीं गॾिजाणियुनि में। त एॾो लाजवाब दिलबर माण्हू रसूल मेमण, एॾो लाजवाब सजाद। मां सर अॼु सुबुह जो रसूल मेमण साहिबु हिकिड़ी स्पीच पे ॿुधी सुबुह जो,
जंहिंमें हुन ॻाल्हायो पिए ड्रामे जे फ़िक्र ते हक़ीक़त ते, पर जेको हुनजी अदायगी हुई अॼु मां उहो ॻाल्हायो जेको हुन ॻाल्हायो पिए मां उनखे जेको महसूसु कयो त असां वटि ही अहिड़ा जेके लेखक रहिया आहिनि इहे मुनफ़रिद रहिया आहिनि, आम लेखकनि वांगुरु न आहिनि। इन जी सोच, इन जी मिसाल ॾियण जा तौर तरीक़ा इंटायरली डिफरेंट रहिया आहिनि। रसूल मेमून साहिबु उन्हनि मां हुयो। बिल्कुलु भाउ। सो एॾो हालांकि कोन हो, 64 सालनि जी उमिरि हुअसि। हिन वीचारे सां हिकिड़ो वॾो हादसो ॿियो बि थियो हो कुझु साल अॻु। संदसि जवान पुटु जेको आहे उहो फोत थी वियो। अल्लाहु अकबर। इलाही बीमारीअ खां पोइ उन हिन खे सफ़ा अधु करे विधो। बिल्कुलु साईं, इहे जेके विछोड़ा थियनि था न, हा, जंहिंजा पहिरीं प्यारा हलिया वञनि था न, उन्हनि खां केरु पुछे। वरी इहो पीउ ऐं पुट जो विछोड़ो तो रब जे दर। अल्लाह माफ़ी ॾे साईं। चलो सो उन खां पोइ पर वरी बि हिन कोशिशि कई पाण खे संभालण जी। रिटायरमेंट खां पोइ बि मीरपुर ख़ास जे हिकिड़े प्राइवेट मेडिकल कॉलेज में उस्ताद हुयो। जी साईं। पर हिन जो जेको अदा कंट्रीब्यूशन सजाद नॉवेल ऐं शॉर्ट स्टोरी में आहे न, जी साईं, उहो असांजे पाकिस्तान लेवल खां मथे आलमी लेवल जो। बिल्कुलु बिल्कुलु साईं, बिल्कुलु। मां हुनजे बारे में कल्ह जीअं ख़बर पई, वरी जीअं दोस्तनि जा कमेंट्स, वरी जीअं मुख़्तलिफ़ हवालनि सां साईं खे अञा वधीक ॼाणण जी कोशिशि कई त ख़बर पई त साईं किथे किथे कहिड़े कहिड़े तरीक़े सां पंहिंजा फ़र्ज़ निभाया। त बहरहाल अफ़सोस सभिनी खे थियो आहे साईं, जेके बि हलणो सभिनी खे आहे साईं। आमीन आमीन। हे ॾिसो इन क़िस्म जा ज़हन पुठियां केतिरो वॾो असासो छॾे था वञनि उन्हनि खे यादि करण जो, पंहिंजे किताबनि जी लिखणी सुर में। वॾी महिरबानी फज़ल कलबाणी साहिबु, तव्हां जॾहिं बि इन प्रोग्राम में शामिलु थिया, असां सां जॾहिं बि ॻाल्हायो, जिथे बि ॻाल्हायो, ॾाढो सुठो ॻाल्हायो। तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहियो। मां पाण तव्हांजो वॾो फ़ैन आहियां, तव्हांजे आवाज़ जे अंदाज़ जो। सो तव्हां हमेशह चिटो ॻाल्हाईंदा आहियो, सुठो ॻाल्हाईंदा आहियो, पंहिंजाइप वारो अहसासु महसूसु थींदो आहे असांखे तव्हां मां। ख़ुशि हुजो साईं कलबाणी साहिबु, तव्हां जिथे बि हुजो। ऐं रसूल मेमून साहिब जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां त उन्हनि जूं जेके लिखणियूं, उन्हनि जा नॉवल ऐं जेको शॉर्ट स्टोरीज़ ते ऐं उनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ यकीननि उन महफ़िल खे संजीदगी तरफ़ आणींदो हुयो, छाकाणि त उनजे आवाज़ ऐं अंदाज़ में एतिरी ख़ूबसूरती हुई जो अगरि पिंडाल में के माण्हू वेठल हुजनि ऐं उहे पाण में ॻाल्हाईंदा हुजनि ऐं माइक ते साईं अची वञनि ऐं स्पीकर्स ते उनजो आवाज़ु समातुनि ताईं पहुचे त यकीननि उते ख़ामोशी छाइजी वेंदी। हर ज़हन में इहो हूंदो त ॾिसूं त छा था ॻाल्हाइनि, कीअं था ॻाल्हाइनि। ॾाढे सुहिणे तरीक़े सां मुनफ़रिद अंदाज़ हूंदो साईं जे लिखणनि जो ऐं मुनफ़रिद अंदाज़ हूंदो साईं जे बयानु करण जो। त हू ॿुधाईंदा, सम्झाईंदा, अहिड़ा आसान ऐं अहिड़ा दिलफ़रेब मिसाल ॾेई करे जो माण्हू उन जी तक़रीर में, उनजी लिखणनि में बिल्कुलु जुड़ियल रहंदो हुयो। सो असांजी दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता कनि ऐं उनखे रहमत आणनि उन्हनि जे मथां। ऐं उन सां गॾोगॾु उनजी जनाज़ी नमाज़ अॼु 2 बजे सादी टाउन में आहे। जेके दोस्त ॾिसनि था उते पहुची सघनि त उते शरीक थी सघनि था, सवाबदारी हासिलु करे सघनि था। वाक़िया तमामु घणा आहिनि। ज़िंदगी आहे, हलण जो नालो आहे। ज़िंदगी में मुख़्तलिफ़ किरदार थियनि था, मुख़्तलिफ़ वक़्त अचनि था, के ख़ुशी जा आहिनि, के ग़म जा आहिनि, के ॾुखिया आहिनि, के सुखिया आहिनि, के सवला आहिनि, के पेचरनि ते, उन्हनि वॾनि तिखनि ॾुखियनि पेचरनि ते पंधु कराइनि था जंहिंसां माण्हू ठहे थो, संवरे थो, निखरे थो। ऐं के एॾियूं सवलायूं मिलनि थियूं जो माण्हू डम थी थो वञे, पंहिंजो पाण खे ख़तमु करे थो छॾे, छाकाणि त कंफर्ट ज़ोन में का बि तरक़ी थींदी ॾिठी कान्हे का। सख़्तियूं ई सेखारींदियूं आहिनि। पथर खे बि जॾहिं तराशबो आहे त हीरो बणिजंदो आहे। ऐं ज़ाहिर आहे असांखे इहे सभु वाक़िया हिन सोसाइटी सां जुड़ियल आहिनि। किथे इहे ख़बरूं अचनि पियूं। कल्ह को ॾींहुं अहिड़ो हुयो जो कल्ह जिते किथे असांखे प्रॉब्लम्स नज़र आया। कल्ह जेकॾहिं असां पाकिस्तान पूरे में ॻाल्हि कयूं पेट्रोल जी, त मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप्स ते माण्हुनि जूं वॾियूं वॾियूं कतारूं, गाॾियुनि जूं, माण्हुनि जूं झेड़ा झटा नज़र आया। ऐं कंहिंखे का तकलीफ़, कंहिंखे का परेशानी, कंहिंखे कंहिं ॿिए शहर वञिणो हुजे, किथे बीमारी हुजे, उहो ख़ौफ़, उहा अणहूंद जो ख़दशो माण्हू खे परेशान करे रोड ते वठी आयो। जेके माण्हू घर में बि वेठा हुया उहे बि निकिता त वञी पेट्रोल भराए छॾियऊं मतां। ईअं न थिए जो असांजी गाॾी में पेट्रोल हुजे ई न ऐं का एमरजेंसी थिए त पोइ असां कीअं निकिरी सघंदासीं, छा थींदो। कल्ह हिकिड़ी ग़ैर यकीनी वारी जेका सूरत हाल हुई सॼो ॾींहुं रही। वरी उनखां पोइ ही नौशीन जी ख़बर, वरी साईं रसूल मेमून साहिब जी ख़बर, वरी पाकिस्तान में ही पेट्रोल ऐं इहे इशूज़, अॼु सुबुह धुंध, वरी एक्सीडेंट। त इहे शयूं बि जुड़ियल आहिनि। ज़ाहिर आहे ज़िंदगी हलंदी, ईअं बि थींदो, वरी ख़ुशी जा ॾींहं बि ईंदा। चवंदा आहिनि त ऑलवेज़ होप फॉर द बेस्ट।
सो बहरहाल अॼु जेकॾहिं 25 नवंबर जी ॻाल्हि कजे त औरतुनि जे तशद्दुद जे ख़िलाफ़ु अवेयरनेस जो आलमी ॾींहुं आहे त ॼाण हुजणु खपे जीअं जीअं औरत ते को तशद्दुद आहे, को प्रेशर आहे, को ज़दोकोब करणु आहे, हैरेसमेंट आहे या हुन जा रवैया आहिनि, त उनखे ॼाण जी ज़रूरत आहे संदसि हक़ कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि मर्दनि खे बि सुञाणण जी ज़रूरत आहे जेके इन प्रैक्टिस में आहिनि या सोचनि पिया औरत ते हथु खणणु, तशद्दुद करणु, उनखे ज़दोकोब करणु। इस्लाम में ॾाढा ख़ूबसूरत रस्ता बि मौजूदु आहिनि, हिक ॿिए खां अलॻि थियण जा, हिक ॿिए खां थोरो परे रहण जा, हिक ॿिए खे थोरो गैप ॾियण जो, हिक ॿिए खे थोरो सम्झण जा। त हीउ जेको असां वटि तौरु तरीक़ा अॼुकल्ह वधंदा वञनि था, जेको पुरतशद्दुद वाक़ियात पेश अचनि पिया मुख़्तलिफ़ घरनि में, घरेलू तशद्दुद आहे, जेको डोमेस्टिक वायलेंस जेके चवनि था, त इहो वधंदो वञे थो। पढ़ियल गढ़ियल माण्हू बि परेशानियुनि जे करे, पैसनि जी परेशानियुनि जे करे, ॿियनि शयुनि जे करे पोइ उहा जेका कावड़ आहे दोसा पोइ पंहिंजे घर में कढे थो। इहा वॾे में वॾी बुज़दिली आहे, वॾे में वॾी बुज़दिली आहे। मुक़ाबिलो करणु सिखिया न आहियूं असां हालात सां, वाक़ियात सां। असां छो असां सोसाइटी खे ॾाढो ठीकु थियण जी ज़रूरत आहे, सची ॻाल्हि आहे। असां वटि हींअर असांजी जेका ज़हनी कैफ़ियतूं आहिनि उनखे असां कहिड़े तरीक़े सां ठीकु थी सघूं था, इन्हनि ते वॾा वॾा प्रोग्राम्स थियणु खपनि, ख़बर हुजणु खपे, ख़ुशि रहणु सेखारियो वञे। सभु कुझु त असां वटि थिए थो पर असां ख़ुशि रहणु नथा सिखूं, न को सेखारियूं था पंहिंजे ॿारनि खे। असां हमेशह संजीदगी वारे पासे वञूं। दुनिया में चंद मुल्क अहिड़ा आहिनि जितां जा माण्हू घटि खिलंदा आहिनि, जंहिंमें यूक्रेन जो नालो बि आहे त ऐं उन में काफ़ी ॿिया नाला आहिनि, उन में असांजे पाकिस्तान जो बि नालो आस्ते आस्ते उन लिस्ट में अची थो वञे। असां संजीदगी वारे पासे ते तमामु घणा थींदा था वञूं। इन जो कारण छा आहे? असां वटि मुआशी सूरत हाल, असांजा रवैया, लहजा। सो हमेशह सुठो सोचिजे, सुठे जी तरफ़ वञिजे ऐं ख़ुशि थियणु सेखारिजे। हीअ ज़िंदगी आहे, ज़िंदगी खे अॻियां वधिणो आहे। ज़िंदगी में खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके करणियूं आहिनि। दुनिया वधे पई ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो पाण खे बि असां ठीकु कयूं। पंहिंजो पाण खे ठीकु कंदासीं त आस्ते आस्ते सोसाइटी ठीकु थींदी। सो बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं शामिलु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सियासी दंगल बि हलनि था। इमरान ख़ान नवाज़ लीग ते, नवाज़ लीग इमरान ख़ान ते, अलाए कहिड़ा कहिड़ा झेड़ा झेटा थियनि था। उहे बि हिसो आहिनि असांजी सोसाइटी जा। उन सां गॾोगॾु वरी जीअं ख़बरूं ॾिसूं था असां एकता जे ॾियारे जूं, त सकाफ़ती ईद असांजी अचण वारी आहे एकता जे नाले सां, जंहिंमें एकता में सकाफ़ती रंगनि सां असां ॾिसूं था नौजवाननि खे, नंढनि ॿारनि खे, वॾड़नि खे, सभिनी खे जेके हथ में प्ले कार्ड्स खणी स्कूल्स जे टेबलोज़ ते पेश कनि। इहो बि त रंग आहे असांजी सोसाइटी जो। इहे बि असां वटि हींअर बसि विदिन अ वीक शुरू थींदो। अॼु 25 तारीख़ आहे, 1 डिसंबर खां ते उरूज ते अची वेंदो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ ॻोठनि में, वस्तियुनि में, वाहणनि में, पेचरनि ते असांखे सिंधी अजरक, पटका ऐं शालूं ऐं दुल दमाम नज़र ईंदा, महफ़िलूं जूं मच कचहरियूं नज़र ईंदियूं। घणो कुझु नज़र ईंदो असांखे हिन एकता जे हिन लड़ी में लड़ण जे लाइ। ऐं कोहिस्तान वासिन बि पंहिंजे अख़बार सां गॾु एकता ॾियारणु मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। ज़रई यूनिवर्सिटी बि सकाफ़ती रंगनि सां रंगजी वई। हॉस्टल गेट खे शागिर्दनि जी रैली ज़बरदस्त। ॾिसो हीअ बि त यूनिवर्सिटीज़ आहिनि, हीअ बि इदारा आहिनि, हीअ बि जेके उते जेके स्टूडेंट सोसाइटीज़ आहिनि न पंहिंजो पाण में सर्किल्स, इहे जीअण जा के बहाना ॻोल्हजनि, मिलण जा, खिलण जा, भाकुरनि जा, टहकनि जा, ताड़नि जा बि बहाना ॻोल्हजनि। ऐं छो न ज़िंदगी खे ख़ुशगवार तरीक़े सां गुज़ारिजे। त उन सां गॾोगॾु ठटे में बि सकाफ़ती रंगनि सां ठटो पूरो शहर रंग जो तक़रीब में घोट ऐं कुंवार जी रस्म गीतनि ते झुमरियूं। त हीअ केॾियूं ख़ूबसूरत रस्मूं आहिनि, केॾी ज़बरदस्त असां वटि सकाफ़त आहे। ऐं उन सां गॾोगॾु ऐं वरी पंहिंजे अख़बार जा कुझु पेजिस अहिड़ा हूंदा आहिनि जो हिकिड़े पासे ते अहिड़ो पेज आहे जो रोज़ानो माना जॾहिं बि अख़बार मां पढ़ां थो त हुन में हिकिड़ा अहिड़ा रेट आहिनि जेके 1000, 2000, 3000 हेठि वियो, लही वियो, सोन महांगो थी वियो, सोन सस्तो थी वियो। कल्ह 2700 घटि थी वियो सोन, अॼु 1800 रुपया वरी महांगो थी वियो। ऐं वरी डॉलर कल्ह सस्तो थियण जी ख़बर हुई, अॼु वरी डॉलर महांगो थी वियो। वरी डॉलर 177 रुपया 25 पैसा थी वियो। पर मार्केट में अञा बि 180 रुपये में नथो मिले, किथे किथे उन में बि नथो मिले। ऐं सोने जी कॾहिं ॻाल्हि कजे त सोन 1,21,600 मां वधी करे 1,23,400 रुपया तोलो थी वियो। कॾहिं कॾहिं 1,30,000, कॾहिं कॾहिं 1,27,000, कॾहिं कॾहिं 1,20,000। सोन जी का ख़बर नथी पए त अॼु सोन महांगो थींदो, सोन सस्तो थींदो। वठणु खपे, खपाइणु खपे। अॼु सस्तो थियो आहे वठी छॾियूं, सुभाणे महांगो थियो खपाए छॾियूं, का ख़बर नथी सघे सुभाणे अञा वधीक सस्तो थिए। सो सोन बि हिकिड़ी जाइ ते नथो बीहे, उनजो रेट बि डे बाए डे वेरी करे थो, घटि थींदो, महांगो थींदो, महांगो थींदो, सस्तो थींदो। सो इन करे जेके असांजूं भेनरूं शादी जे हवाले सां सोचनि पियूं पंहिंजे ॿारनि जूं शादियूं करण जे लाइ, त
उहे हाणे भंडारा ई रखनि वॾा वॾा उहे न सिर्फ़ु घर में रखनि बल्कि दरवाज़े ॿाहिरां रखे छॾनि, लिखी छॾनि पुट जी शादी आहे, जंहिंखे जेतिरो सरी सघे पुॼी सघे बराए महिरबानी उन में भंडारे में पंहिंजो कंट्रीब्यूशन शामिलु कयो। असां वटि मुआशिरे जो जेके हिसो रहनि था खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि। कल्ह जीअं असां कचहरी कईसीं असांजी अदी बुशरा सां, लेडी हेल्थ वर्कर्स ते असां ॻाल्हायोसीं त कहिड़े तरीक़े सां उहे कमु कनि थियूं, कीअं घरनि ताईं पहुचनि थियूं। मूंखे ज़बरदस्त मज़ो आयो, मां तव्हांखे बयानु नथो करे सघां। ॾाढो सुठो तरीक़ो हुन ॿुधायो ॻाल्हायो। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं उन्हनि शयुनि ते जंहिंखे असां वटि अलाए छो टेबूज़ सम्झो वेंदो आहे। ॻाल्हाइण ते, उन्हनि जे प्रॉब्लम्स ते, उन्हनि जी अचीवमेंट्स ते। असां सिर्फ़ु प्रॉब्लम्स छो ॻाल्हायूं, असां अचीवमेंट्स ते छो न ॻाल्हायूं। असां हिन हिसे खे जेको असां सां जुड़ियल आहे, जेको असांजी ख़ुशियुनि सां जुड़ियल आहे, उन्हनि जी ख़ुशियुनि ते, अचीवमेंट्स ते छो न ॻाल्हायूं। त अॼु पाण ॻाल्हाईंदासीं ट्रांसजेंडर्स ते, उनजा छा इशूज़ थियनि था, माण्हू उनखे कीअं डील कनि था, हीअ मुआशिरे खे कीअं ॾिसनि था, मुआशिरो हिननि सां हाणे केतिरो कंफर्ट ज़ोन में आहे, असां हिननि खे केतिरी इंपॉर्टेंस ॾेई सघूं था। जॉब्स हुजनि, कारोबार हुजनि, असांजी ख़ुशियूं, असांजा ग़म हुजनि, सभु हिकु जहिड़ा थियनि था। ऐं मूंखे यादि आहे त लास्ट टाइम जॾहिं असांजे हिन ई प्रोग्राम में जॾहिं असां हिन ते ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं त वीडियो लिंक ते मौजूदु हुई ज़हरिश, जंहिं एॾो ज़बरदस्त ॻाल्हायो जो मूंखे शौक़ु थिए पियो त हुननि सां मुलाक़ात कयां, हिननि सां ॻाल्हायां, हिननि सां ऐं हुननि खे वधीक ॼाणण जी कोशिशि कयां, हिननि जी सोच खे अॻिते आणण जी कोशिशि कयूं त हे ॿुधाइनि त कहिड़ा कहिड़ा इशूज़ थियनि था। त अॼु असां वटि ॿ ज़बरदस्त महिमान आहिनि ऐं उन्हनि जो तालुक़ु हिकिड़ी सुठी ऑर्गेनाइज़ेशन सां बि आहे जेका आहे ट्रांस इंटरएक्टिव अलायंस। इन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंमें प्रेसिडेंट आहिनि बिंदिया राणा, जेके असां प्यार में सिंधा बिंदिया रानी साहिबा। त अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो तव्हां बिंदिया? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहिनि? शुक्र अल्लाह, वेलकम चवंदा तव्हांखे असां ठीकु ठाक। पहिरीं ॻाल्हि आहे की तव्हांखे मां मुबारकबाद ॾींदी वञी करे कि पहिरियों सिंध जो चैनल आहे जंहिं मतिलबु TG's नालो वरितो, जा ख़्वाजा सरा मतिलबु चवंदा आहिनि। अक्सर जेके सिंधी अख़बार ऐं सिंधी चैनल आहिनि उहे खदड़ा फ़क़ीर कंदा आहिनि। त सिंध जा जेके फ़क़ीर आहिनि उन्हनि इलाही सां शिकायत कई कि तव्हांजे प्रेस मीडिया जे ॻाल्हाइण सां जेकी मशहूरी थिए थी, असांखे मतिलबु ॿार माण्हू तंग करनि था, खदड़ा फ़क़ीर चई त सुठो लॻो कि अॼु मतिलबु अॼु शुरूआत कयूं था ट्रांसजेंडर्स जे हवाले सां। ऐं हुन सां गॾु गॾु ज़हरिश, मां तव्हांजो फ़ैन आहियां, तव्हांजे ॻाल्हाइण जो, तव्हांजी सोच जो। ऐं असां सां गॾु मौजूदु आहे ज़हरिश ख़ान। ऐं ज़हरिश ख़ान ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, ॾाढो सुठो हिननि जी सोच आहे। कीअं आहियो ज़हरिश, तव्हां ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। एंड थैंक यू सो मच तव्हां असांखे इनवाइट कयो। लास्ट टाइम असां पाण वीडियो लिंक ते मौजूदु हुयासीं, पर थैंक यू सो मच फॉर द ब्रीफ इंट्रोडक्शन। पहिरियां त तव्हां असां शुरूआत कंदासीं बिंदिया खां। कहिड़ा इशूज़ आहिनि हाणे हिन वक़्तु जॾहिं एतिरी दुनिया वास्ट आहे, सोशल मीडिया आहे, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स हथ में आहिनि, हाणे बि इशूज़ आहिनि? ॻाल्हि इहा आहे कि हाणे इशूज़ अञण घणा आहिनि पहिरियां, छो जो पहिरियां मतिलबु माण्हुनि खे ख़बर हूंदी हुई कि भई इहो वीचारो पिसियल तको आहे, कोई हुननि जे बारे में ॻाल्हाईंदो न आहे, हे न आहे। मगर हाणे जॾहिं खां 2009 खां सुप्रीम कोर्ट जे अहकामात मिलिया कि मतिलबु ख़्वाजा सरान खे फ्री एजुकेशन, फ्री हेल्थ, 2% कोटा ऐं तालीम जो बि चयो वियो, होम डिपार्टमेंट चयो ख़्यालु रखियो, सोशल डिपार्टमेंट खे चयो वियो कि तव्हां हिननि खे स्किल सेखारियो ऐं बाज़त शहरी ठाहियो। तो हुन ॾींहं खां बाद हाणे अगरि फ़क़ीर वीचारा रोडनि ते या गलियुनि जे कुचनि में तव्हां ठाहिनि पिन था, उन्हनि माण्हू ॿुधनि तव्हांजे लाइ त जॉब बि थी वियूं आहिनि, तव्हांजे लाइ त सभु कुझु थी वियो आहे। मतिलबु असांजे IG सिंध बि ऐलान कयो जॉब जो, वज़ीर आला सिंध बि पंहिंजो मतिलबु ऐलान करे चुकियो आहे। मगर मुश्किल इहा आहे जो हेठियां वारो तबिको आहे उहो सम्झो न सघंदो आहे। मां हिन करे इहा ॻाल्हि नथी चवां कि मां पीपल्स पार्टी में शमूलियत कई आहे। पीपल्स पार्टी त उअं ई असांजी रग रग में आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे। मगर ॻाल्हि इहा आहे कि मतिलबु असांजे फ़क़ीरनि खे अञण बि उहे जा उहे मसइला आहिनि। छो जो मतिलबु तव्हां ॾिसो न कि अगरि जिथे वेंदा तव्हांखे ॿ लाइनूं नज़र ईंदियूं आहिनि, चाहे हेल्थ डिपार्टमेंट वञो, चाहे नादरा वञो, त हिकिड़ो माण्हू त एहसास कमतरी जो शिकार थींदो जॾहिं असांजा ID कार्ड ठहनि था, जॾहिं असांजो मतिलबु सभु कुझु थिए। हुन खां बावजूदि अगरि तव्हां हिकिड़ी खिड़कियूं ॿ खिड़कियूं नज़र असांजी उहो त अच्छा वॉर्ड मायुनि जा अलॻि आहिनि, मर्दनि जा अलॻि आहिनि, असांजो कोई वॉर्ड न आहे। ईअं ई मतिलबु तालीम जे लाइ हाणे वञी करे अलाह ॿुधी आहे हिकिड़ो तालीमी लिहाज़ सां जेको आहे ग्रीन यूनिवर्सिटी मतिलबु जेको ऐलान कयो कि फ्री हैंड ख़्वाजा सरान खे यूनिवर्सिटी में दाख़िला मिलंदा ऐं जेतिरे तक उहे पढ़ी सघनि। कि पाकिस्तान में पहिरियों दफ़ा कुझु अहिड़ो थियो आहे। मगर जिथे तक मैं ख़स्ता हाली जो मूंखे यादि आहे मां 2 महीना खनि अॻु में तव्हां हिकिड़ी वकील जेका आहे ख़्वाजा सरा,
नालो मूंखां निशा राव निशा सां मुंहिंजी कचहरी थी हिते त निशा चयो मुंहिंजे लाइ वॾे में वॾो प्रॉब्लम आहे त मां ॾींहं जो रोड ते मां पिनंदी आहियां ऐं राति जो मतिलबु गॾु करे पैसा ऐं मां फीस जमा कराईंदी आहियां, मुंहिंजी फीस घटि कई वञे, इहे नंढा नंढा इशू। ॻाल्हि इहा आहे की हाणे त अल्हम्दुलिल्लाह निशा जो पंहिंजो इदारो हले हाणे पंहिंजो इदारो अथसि ऐं उहा रन्स करे थी। ऐं बाक़ी उहा ॻाल्हि चवां त इहा सिर्फ़ु निशा जी कहानी न आहे, इहा हर उन ख्वाजा सरा जी कहानी आहे जेको मिट माइट छॾे चुको आहे, जेके मिट माइट गढे छॾियो आहे, जेके कोई बि सपोर्ट नथो करे। असां त उहे माण्हू जिन्हनि खां पंहिंजनि ई नज़रुनि मतिलबु फेरे छॾियूं न, जिन्हनि जे मतिलबु पंहिंजे मिटनि माइटनि खून जे रिश्तनि नज़रनि फेरे। अगरि उहो ॿारु अगरि जॾहिं ॿाहिरि अचे थो, उहो जॾहिं ॿारु ॿाहिरि अचे थो, उहो ॾिसे थो पोइ हुनखे गुरू चेला सिस्टम में बि कई कैटेगरियूं आहिनि। अगरि उन ॿार सां तशदुद बि थिए थो, उन ॿार सां रेप बि थिए थो, उन ॿार खे क़तल बि कयो वेंदो आहे। तव्हां ॿुधो हूंदो की 76 ख्वाजा सरा के में क़तल थिया आहिनि, हिते बि तव्हां ॿुधो हूंदो कॾहिं तेज़ाब सां, कॾहिं गोली सां, कॾहिं कुझु थिए थो। हिकिड़ी ॻाल्हि आहे, मगर ॻाल्हि इहा आहे की छो हाणे अगरि असां मतिलबु असां अगरि मर्दमशुमारी जी ॻाल्हि कयूं त 10,406 माण्हू आया भाई वाए। अगरि तव्हां कराची प्रेस क्लब जे मुज़ाहिरे हुनखां एतिरा घणा त कराची जे प्रेस क्लब ते बीठा आहिनि, छो वरी हुननि चयो की भई ID कार्ड जेको आहे असां त मतिलबु जेके मर्द भई हाणे तव्हां अगरि 20, 25, 30 सालनि जे बाद मर्दमशुमारी थिए थी त माण्हुनि खे छा ख़बर अचे मर्दमशुमारी कहिड़ी झिरकी जो नालो आहे। भाई तव्हां सोचो न, अगरि हिकिड़ो फ़क़ीर आहे सुबुह सवेरे निकिरो थो सिग्नल ते चौराहे ते, पहिरियों हुनखे कहिड़ी ख़बर आहे मर्दमशुमारी वारा मुंहिंजा घर बि ईंदा। चुनाचे जॾहिं मर्दमशुमारी थियणु लॻी मां हुननि खे चयुमि की फ्री हैंड मां तव्हांखे फ़क़ीर ॾियां थी गॾु, ख्वाजा सरा तव्हांखे गॾु ॾियां थी, ताकी उहे ॿुधाईंदा की हिन एरिए में ख्वाजा सरा केतिरा आहिनि। वरी हिकिड़ो चलो वरी जॾहिं असां माण्हुनि खे अवेयरनेस ॾिनी की बाबा तव्हां ID कार्ड ठाहींदा वे त शो थींदो न की तव्हांजी तादाद केतिरी, हो त मतिलबु नादरा खां वठनि। जॾहिं ख्वाजा सरा ID कार्ड चेंज कराइणु शुरू कयो, हाणे शरीयत कोड में असांजे ख़िलाफ़ु केस थो हले, चवनि था जी मर्दनि जेके आहे जींस चेंज कराई आहे, माण्हू जेके माइनि जींस चेंज कराई आहे, ख्वाजा सरा लिखाइनि। अड़े बाबा तव्हां सोचो त सही न, अहिड़ो असांखे 2010 में कहिड़ो सुप्रीम कोर्ट चयो आहे प्रोसेस हुजणु खपे। ॾिसो ॻाल्हि आहे कोई मतिलबु 10 मतिलबु कोई हबीब बैंक त कोई नाले न लॻाईंदो न, हिकिड़ो आम मर्द आम माई ख्वाजा सराहनि वारो कार्ड छो ठाराईंदी? अगरि उहो ठाराए थी पर अगरि ठाराए थी त असां सुठा आहियूं। नादरा खां कार्ड ठहण खां पहिरियों हिकिड़ो नंढो प्रोसेस हुजणु खपे। मुंहिंजो त इहो ज़ाती रहिया आहे। छा जो प्रोसेस? मक़सदु जेको बि फॉर्म भरिजे थो या कुझु बि आहे उहो त पूरो थिए थो। जी एग्ज़ैक्टली उहा ई ॻाल्हि थो आहे। ज़रिश खां हलूं था ज़रिश त हिते जी ॻाल्हि हले वेठी न, त नादरा त हाणे मतिलबु पंहिंजी पॉलिसी बि बहितर ठाही हुई, त तंहिं करे कम्यूनिटी हाणे पाणखे पंहिंजी आइडेंटिटी जे लाइ वञनि था। पहिरें रिस्ट्रिक्शन हूंदियूं हुयूं त फैमिली मेंबर्स हुजे, हाणे जेके फ़क़ीरनि जेके पंहिंजे सदियुनि मतिलबु पैदाइश खां पंहिंजे माइटनि खे छॾे वेठा आहिनि, त उहे किथां पंहिंजा जेके न उहो जस्टिफिकेशन लाइ भेण भाउ बि खणी अचनि, ठीकु आहे न। पर हाणे त अञा पोइ बि जेके नादरा जी जेकी पॉलिसीज़ आहिनि उहे थोरी सी फ्लैक्सिबल थी वियूं आहिनि कम्यूनिटी जे लाइ। कम्यूनिटी जेके पाण ठाराए पई, जॾहिं उहा ठाराइण लॻी आहे, आबादी वधणु लॻे, त शरीयत कोर्ट चए थी त मर्द जेके न ID कार्ड, जॾहिं पहिरियों तव्हां उन्हनि खे ID कार्ड पहिरियों ॾिनो ई न की आइडेंटिटी, त डेफिनेटली उहो मर्द ऐं औरत ई जंहिं बाई चांस उन्हनि जा ID कार्ड ठही विया त मर्द ऐं औरत जे तहत ठही विया। त हाणे जॾहिं उन्हनि ठाराया आहिनि त उन्हनि खे पोइ जेके इहो इल्ज़ाम छा लॻाइणो त ख्वाजा जेके न मर्द औरत हाणे ख्वाजा सरा थियनि था, ख्वाजा सरा जी पंहिंजी जींस था चेंज कनि। इहो बिल्कुलु हिकिड़ो ग़लति हिकिड़ो मतिलबु कॉन्सेप्ट सोसाइटी में मतिलबु उहे डिजनि था, उहे डिजनि हिन करे था। अगरि असांजी सही तादाद साम्हूं अची वेंदी त पोइ त उन्हनि खे हेल्थ में बि कोडो ॾियणो पवंदो, एजुकेशन में बि ॾियणो पवंदो, जॉब बि, और रिजर्व सीट बि ॾियणी पवंदियूं। हिन करे हो उन्हनि खे भाव हिकिड़ो दचको थी वियो आहे। एतिरा ख्वाजा सरा आहिनि यकीनन ईअं आहे। अच्छा ज़रिश, हिकिड़े सवाल जो मूंखे अञा ताईं आहे इंतज़ारु, त तव्हां कीअं अप्रोच कंदा आहियो उन्हनि ताईं जेके घरनि में महदूद आहिनि, या उहे पाण अप्रोच कंदा आहिनि तव्हांखे? छाकाणि त जीअं फैमिलीज़ में अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थिए थी त हू पहिरीं त एक्सेप्ट कोन कंदा आहिनि त असांजे ॿार में को जेंडर जो डिफरेंस आहे या कहिड़े तरीक़े सां आहे। त हीअ त नेचुरल आहे बिल्कुलु। त उहो छा कम्युनिकेशन हूंदी आहे तव्हांजी उनजे विच में, उनजी तव्हांजे विच में? के लिकाईंदा आहिनि, के बंदि करे रखंदा आहिनि,
कि उहे पाण तव्हां सां राब्तो कंदा आहिनि उहे या तव्हां पाण राब्तो कंदा आहियो, इन जो छा? घणो करे ईअं हूंदो आहे त कम्यूनिटी जेकी पंहिंजे घरनि में, छो त घरनि में उन्हनि जे लाइ रहणु हिकिड़ो डिस्क्रिमिनेशन वारो माहौल हूंदो आहे, त कम्यूनिटी पाण जेके न कम्यूनिटी खे अप्रोच कंदे, छो त ट्रांस कम्यूनिटी आहे बि इलाही विज़िबल कम्यूनिटी, ठीकु आहे। ईअं न आहे त असांखे मतिलबु हिकिड़े ई टाउन में रहूं था या हिकिड़े ई ज़िले में रहूं था, ईअं न आहे। असां पूरे ई जेतिरे बि जेके आहिनि अंडर प्रिविलेज एरियाज़ अगरि ॾिठो वञे उनमें ट्रांसजेंडर तव्हांखे नज़र अचनि था, ॿियो हुतां कम्यूनिटी सां अप्रोच थींदा आहिनि। ॿियो हाणे त सोशल मीडिया जा दौर आहिनि, त इहे इन करे जेके न कम्यूनिटी पंहिंजे घरनि मां डिसॉन हिन करे बि डिसॉन थी करे पोइ वो जेके न कम्यूनिटी खे पाण बि अप्रोच कंदा आहिनि, या किथे फॉर एग्ज़ाम्पल हाणे कोई ॿार आहे जेको न उहो घर मां डिसॉन थी वियो, ॿियो रस्ते ते पियल आहे, त कम्यूनिटी अगरि ॾिसे थी की असांजो माण्हू, त पोइ उहो उन्हनि खे सपोर्ट बि करे थी। हीअ असां में इलाही वधीक बेस्ट एग्ज़ाम्पल आहे त असां कम्यूनिटी खे इलाही वेलकम कंदा आहियूं पंहिंजी कम्यूनिटी, छो त पंहिंजा त रिश्ता ख़तमु करे घर में ई कढी छॾंदा आहिनि, पोइ असां कम्यूनिटी खे सपोर्ट पंहिंजे लाइ। पर जेकॾहिं कंहिं तव्हांखे ख़बर पए त कंहिं घर में ट्रांसजेंडर आहे त पोइ तव्हां राब्तो कंदा आहियो? देखो ॾिसो कानून त हिन में कुझु नथी चए, पर जेतिरी जेकी कम्यूनिटी जेके पेरेंट्स एक्सेप्ट नाहे कंदा, असां इहा असांखे ज़रूरत आहे त असां पेरेंट्स खे एक्सेप्टेंस लाइ उन्हनि खे अवेयर कयूं, थियनि, ठीकु आहे न। पर पेरेंट्स इहो नाहे चाहींदा की असांखे जेके असांजे घर में फ़क़ीर अचनि, ॿियो असांखे खणी वञनि, इहे खणी वञनि या XYZ, अहिड़ो कोई सीन न हूंदो। इहो हूंदो आहे त कम्यूनिटी पाण जॾहिं पंहिंजे हू थोरे में जॾहिं आइडेंटिटी शो थींदी आहे, डिस्क्रिमिनेशन वधंदो आहे, फैमिली जी तरफ़ां प्रेशर वधंदो आहे, वायलेंस उन्हनि जे थींदी, त उहो पाण कम्यूनिटी खे अप्रोच कंदा आहिनि। सही। तव्हां कीअं था ॾिसो मुआशिरे खे, तव्हां सां कीअं डीलिंग आहे मुआशिरे जी जनरली, जेकॾहिं मां ज़हरिश जी ॻाल्हि कयां त? ॾिसो सोसाइटी जो हिकिड़ो माइंड सेट ठहियलु आहे, माइंड सेट ठहियलु आहे, उहो हर कम्यूनिटी मेंबर्स खे हिकु तव्हां एजुकेटेड आहियो, तव्हां जॉब कयो था, पर अॼु बि रोड ते मां जॾहिं निकिरां त मूंखे मुंहिंजे मुंहुं ते बिल्कुलु बि न आहे लिखियलु त मां एम्पावर्ड ऐं एजुकेटेड ट्रांस वुमेन आहियां। माण्हुनि जी नज़र में मां हिकु उहो ई ख़्वाजस आहियां जेका हिन मुआशिरे जो पिसियल तबिको आहिनि, ॿियो हिन मुआशिरे जो ख़राबु तबिको, ठीकु आहे न। जेतिरी डिस्क्रिमिनेशन हिकिड़ी आम ख़्वाजस सां थिए थी, मूंसां बि उहा ई थींदी आहे, पर किथे किथे एक्नॉलेजमेंट इहा कजे जेकी असांजी मूवमेंट आहे उहा स्ट्रॉन्ग आहे, यूथ जी तरफ़ां इलाही वधीक एक्सेप्टेंस आहे। ॿियो हाणे त मतिलबु कॉर्पोरेट सेक्टर बि, पहिरें त ट्रांसजेंडर्स जी एम्प्लॉयमेंट सिर्फ़ु जेके न NGO सेक्टर या डेवलपमेंट सेक्टर ताईं महदूद हुई, हाणे कॉर्पोरेट सेक्टर बि ट्रांस खे हायर कनि पिया, माशाल्लाह इंक्लूसिविटी आई आहे। मीडिया खां वठी ॾिसो त मतिलबु कॉर्पोरेट सेक्टर में असांजे मीडिया में ॾिसो त असां वटि मेकअप जी इंडस्ट्री में मोस्टली 70% ट्रांसजेंडर्स कमु कनि था, 70% तक़रीबन। कॉल आहे हिकिड़ी, असां अटेंड कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, पंहिंजी गुड मॉर्निंग। पंहिंजी गुड मॉर्निंग, कीअं आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक जी। मां मिसिस फुरकान थी ॻाल्हायां, गुलशन अदीद खां। जी अदी, मिसिस फुरकान भली कार चवंदा, छा चवंदा मुंहिंजी भेण? मां इहो चईंदमि त तव्हां जॾहिं स्टार्ट में नौशीन बुखारी जे बारे में ॻाल्हि ॿोल पई कई, जी अदी, मुंहिंजो बेसिकली तालुक दादू सां आहे, ऐं मूंखे इलाही अफ़सोस थियो इन ॻाल्हि जो त उन जो क़त्ल थियो या उहो डिप्रेस में अची करे इहो क़दम खयो। असांखे फ़िलहाल न आहे ख़बर, असां कुझु न ॻाल्हाईंदासीं, बाक़ी इहो आहे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अहिड़ा वाक़िया थियनि था असांजे पाकिस्तान ऐं मुल्क में, सिंध में। पहिरीं निम्रता जो थियो, वरी उन खां पोइ निम्रता जो विच में एॾो सोशल माना मीडिया एॾो खयो हुनखे, फ़िलहाल ख़बर न आहे हुनखे इंसाफ़ मिलियो बि अलाए न। वरी ही ॿियो हिकिड़ो केस आहे, बल्कि खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थींदा था अचनि असांजे मुआशिरे में, इलाही माना त इलाही ॾुख जहिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेका न थियणु घुरिजनि। नियाणियूं पंहिंजी माउ पीउ खां परे 4 साल हॉस्टल में रही, ऐं बल्कि 5 साल 8 साल बि गुज़री था वञनि, उहे पंहिंजो माना माइट मिट छॾी करे उहे पंहिंजे एजुकेशन लाइ छॾनि, बिल्कुलु अदी, पंहिंजे माइटनि सां अलॻि हिकिड़ो विछोड़ो करे, ऐं उन खां पोइ उन लाइ हमेशह जे लाइ विछोड़ो करे, माउ पीउ लाइ इलाही सदमे जी ॻाल्हि हूंदी आहे। सो असांखे बाक़ी हिन मुआशिरे खे सुधारणु घुरिजे, ऐं असां वॾे अहवाननि ताईं आवाज़ था कयूं त महिरबानी करे नियाणियुनि खे बि ॾिनो वञे ऐं पढ़ाई ते दर्जो ॾिनो वञे ऐं सपोर्ट कई वञे। अहिड़े माना नियाणियुनि ते जिन जे महिल ई जेको थियो आहे मसइलो, त हुनजे वालिदनि खे सपोर्ट कई वञे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां दादू जा आहियो, आउं बि दादू जो ई आहियां दी, तव्हांखे शायदि ख़बर हूंदी। बिल्कुलु तव्हां दादू जा ई आहियो ऐं मूंखे ख़बर आहे। ऐं तव्हां वटि जेके गेस्ट आहिनि, जेके ख्वाजस आयल आहिनि, त मां उन्हनि ॿियो हिकिड़ो मुंहिंजो सुवालु हिकिड़ो आहे जेको मुंहिंजे दिमाग़ में आहे, त हिते आम बाज़ारुनि में मार्केटुनि में घुमंदा रहंदा आहिनि फ़क़ीर जेके ख्वाजस, असांखे ख़बर न पवंदी आहे त इहे असुल हक़दार आहिनि, ड्रामो था करे अचनि, असांखां वठनि था, त असां उन्हनि खे ॾींदा आहियूं।
सही आहे, पर मूंखे इहो ॿुधायो त छा आम बाज़ारुनि में जेके वठंदा आहिनि पैसा उहे वाकई हक़दार बि आहिनि या न, असां उन्हनि खे ॾियूं या न ॾियूं? ज़बरदस्त सवाल आहे तव्हांजो, तमामु सुठो सवाल आहे। हा बिल्कुलु, ऐं ॿियो जेके तव्हां आयल आहिनि उहे एजुकेटेड आहिनि, इलाही सुठो पियूं ॻाल्हाइनि, ऐं असांखे इन्हनि में इन्हनि जी इज़त करणु घुरिजे। इन्हनि जो को ॾोन आहे, इन्हनि जो को ॾोन आहे त हिन मुआशिरे में आयूं आहिनि त हिन खे वालदीन या हिन जा जेके बि रिश्तेदारनि खां मुंहुं फेरे था छॾनि, पर हिननि जो इन्हनि में को ॾोन आहे। असां हिननि खे सलाम पेश कयूं था त हीअ तमामु सुठियूं माना एजुकेशन हासिल कई आहे, पंहिंजी माना सुठी कम्युनिटी लाइ सुठो कमु पियूं कनि, ऐं असांखे फ़ख्रु आहे हिननि ख्वाजा सराहनि ते। मां जॾहिं बि कंहिं बि मार्केट में मिलंदी आहियां त असांखे ख़बर न पवंदी आहे त असली ख्वाजा सरा आहे या को फ़क़ीर आहे को न आहे, ख़बर न आहे पवंदी, पर असां हुननि जी इज़त रिस्पेक्ट कंदा आहियूं, हुननि खे पैसा ॾियणु त उन्हनि खे मां इहो चवंदमि त असांजे मुआशिरे में उन्हनि खे इज़त ॾिनी वञे, ऐं कंहिं बि जॻह ते हिनखे कंहिं जॻह ते कंहिंखे बि ईअं ख्वाजा सरा मिलनि त उन्हनि जी इज़त कई वञे। ज़रूरत ई मुंहिंजी भेण, हिननि जो को ॾोन आहे। बिल्कुलु, तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो, तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो ऐं ॾाढो सुठो सवाल तव्हांजो, वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल। महिरबानी मुंहिंजी भेण, महिरबानी। तव्हां जेको सवाल पुछियो, ज़हरिश तव्हां जवाबु ॾींदो हिन जो। आई थिंक बिंदिया जी इज़ राइट person for ask this answer. थैंक यू सो मच। मुंहिंजी मतिलबु सिंध जी राणी ॻाल्हायो, मुंहिंजी सिंध जी धीउ ॻाल्हायो, मुंहिंजी सिंध जी भेण ॻाल्हायो। ॻाल्हि इहा आहे की ॾियण जा न ॾियण, ख़ैरात ॾियण जा न ॾियण जी वारी ॻाल्हि जो हिते त बा हुकूमत पाकिस्तान बि घुरंदी आहे। उहो माण्हू सोचे की हुनखे ॾियणो आहे या न ॾियणो आहे। अच्छा, हे त ॾियण जा न ॾियण जी ॻाल्हि थी। बाक़ी ॻाल्हि इहा आहे की नकली ऐं असली छा थींदो, कहिड़े इंसान जो दिलि चाहींदो की हो हिकु मर्द थी करे फ़क़ीरनि जो हुलियो करे। पिननि जे लाइ मर्द बि पिननि था, मायूं पिननि था, फ़क़ीर त फ़क़ीर ई हूंदो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे की अगरि हुनखे कोई फ़क़ीर खे हिकिड़ो पैसा ॾियण त परे जी ॻाल्हि आहे, अगरि हुनखां कोई इख़लाक़ सां बि ॻाल्हाईंदो आहे न, उहो यकीन ॼाण एतिरियूं दुआऊं ॾींदा आहिनि की तव्हांजी सोच आहे। छो जो उहे उन प्यार खां महरूम हूंदा आहिनि, भेणनि भाइनि जे प्यार खां महरूम हूंदा आहिनि, पंहिंजे मिट माइटनि जे प्यार। उहो जॾहिं ग़ैर आदमी हिकिड़ो हुन सां इख़लाक़ सां तमीज़ सां ॻाल्हाईंदो आहे, तुम यकीन ॼाणो की हुन टाइम उहो चवंदा आहिनि की अलाह साईं हिनखे त एतिरो ॾे की हे रखी रखी भुले। ॻाल्हि इहा आहे। ऐं बाक़ी मतिलबु ॻाल्हि इहा आहे की मंगण जी मतिलबु ॻाल्हि में कई दफ़ा कोर्ट में ॾिठा आहिनि, हिकु दफ़ो 10-12 ख्वाजा सरान जे ख़िलाफ़ एफआईआर कढी, त मां वियुमि, मां चयुमि भाई छा मसइलो आहे? चई मतिलबु फिलानो हेठा गदगिरी जुर्म आहे। मां चयुमि मां पूरी अदालत खे मुबारक ॾियां, पाकिस्तान में पिनणु जुर्म आहे? त चए हा तव्हां ख़बर न। मां चयुमि मुबारकबाद थी ॾियां पाकिस्तान। मां चयुमि पोइ अगरि एफआईआर ई कटणी आहे, पोइ जेको हेठि खां मथे तक जेको पिने थो न, सभिनि जे ख़िलाफ़ एफआईआर कटिजे। ईअं न जिया फाउंडेशन वठे त डोनेशन आहे, फंडिंग आहे। हा, अगरि कोई बि आला उहिदेदार गवर्नमेंट जो माण्हू उठे त डोनेशन आहे। हिते त चवंदा आहिनि किथे बाहि लॻे त डोनेशन, बारिश अचे त डोनेशन, ज़लज़लो अचे त डोनेशन। हा, त हिते त अॻियां अल्फाज़ लॻायो ज़लज़ला एंड डोनेशन, बारिश एंड डोनेशन। त ॻाल्हि इहा आहे की हिते त हिकिड़ो कल्चर थी वियो आहे। मां अलाह करे, मदीने वारो करे की उहे ॾींहं अचनि की असांजा ख्वाजा सरा स्किल सिखी वञनि, असांजा ख्वाजा सरनि खे तालीम मिले और असांजे ख्वाजा सरनि खे जॉब मिले। हे जेकी बेगिंग जी लानत आहे न, इहा हिन मां जी जांच आहे। मां सम्झां थी की बिंदिया राना 2002 खां वठी करे अॼु ताईं कमु करे थी। कोई बि कमु मुश्किल न आहे। हिकिड़ो कमु बिंदिया राना खे इलाही मुश्किल लॻंदो आहे, जेको हूंदो आहे कंहिंजे अॻियां हथु फैलाइणु। मां सची ॻाल्हि ॿुधायां, असां वालदेन वॾा सुबुह जो प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि पे कई त असां ॿारनि खे तालीम ॾियणु सेखारियूं था, असां हुनखे वॾो माण्हू थियणु सेखारियूं था, कारोबार सेखारियूं था, असां हुनखे हे सेखारियूं, ख़ुशि रहणु नथा सेखारियूं। जेतिरी ख़ुशी मूं ट्रांसजेंडर्स में ॾिठो आहे पंहिंजे एक्सप्रेशन जो इज़हार कंदे, उनखे ख़बर आहे मूंखे ख़ुशि कीअं रहणो आहे, भले पंहिंजे गम पंहिंजी जाइ ते हुजनि, पर हो इंजॉय करणु ॼाणनि था। ॾिसो ॻाल्हि इहा आहे की जिथे अलाह साईं दिलि ॾिनो आहे, असांखे बि रब साईं ठाहियो आहे न, असां रब काइनात तख़लीक़ कयो आहे। हुन एतिरो हिमत और हौसलो बि ॾिनो आहे की अगरि 75 ख्वाजा सरा अगरि क़तल थी विया आहिनि, हुनखां बाद बि उते ख्वाजा सरा नचनि बि था, ॻाइनि बि था। अगरि ख्वाजा सरानि जे मथां राति खे तशदुद थिए थो, सिर फाड़िजी थो, त पुलिस ताणो थिए थो, जॾहिं मां सुबुह उहे ऑफिस में असांजे ईंदा आहिनि, राति जो असां मसइलो उअं ई खिलंदा, उअं ई ॻाल्हाईंदा, उअं ई ताड़ियूं वॼाईंदा। हे हिकिड़ो रब जे तरफ़ां आहे, हे उन्हनि माण्हुनि खे जवाबु आहे जेके सम्झंदा आहिनि की ज़ोर ज़बरदस्ती सां, ज़ोर ज़बरदस्ती तव्हां ज़ोर ज़बरदस्ती सां न
कंहिं मुल्क ते त कब्ज़ो करे सघो था, हुन मुल्क जे माण्हुनि जे दिलनि ते कब्ज़ो नथा करो। दिलनि सां कब्ज़ो सिर्फ़ु प्यार सां थींदो। बिल्कुलु ईअं आहे। ज़हरिश, मां त दुनिया में ॾिसो, दुनिया में त LGBT ते बि को इशू कोन्हे, को सभु शयूं कंदा आहिनि, पर हिते असां वटि आस्ते आस्ते रवैया चेंज थियनि था। तव्हां केतिरो पढ़ियल आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां मास्टर इन प्रोजेक्ट मैनेजमेंट आहियां। अच्छा, माशाल्लाह। कराची यूनिवर्सिटी में मैंने BS कंप्लीट, BS इन कॉमर्स कई आहे, उनखां पोइ UMT लाहौर में मास्टर इन प्रोजेक्ट मैनेजमेंट कई आहे। तव्हांजी फैमिली सपोर्ट कई तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, बस सभिनि खां वधीक त मां चवंदी थी उहा कम्युनिटी या हिकिड़ी एग्ज़ाम्पल आहिनि कि अगरि सभिनि खे फैमिली पंहिंजो असांजो जेको न हिकिड़ो पहिरियों इंस्टीट्यूशन आहे जेको असांखे सपोर्ट बि करे थो, असांखे मोरल फाइनेंशियल एथिक्स जे कल्चर्स नॉर्म बि असांखे फैमिली सेखारींदी आहे। पर हिते ट्रांसजेंडर जे डायनेमिक में बिल्कुलु इहे डिफरेंट थींदे। आई एम एग्ज़ाम्पल, आई वर्ड मां यूज़ न आहियां कंदी, पर चवंदी आहियां एग्ज़ाम्पल इहे कि पढ़णु लिखणु हुजण जे मतिलबु सपोर्ट फैमिली जी तरफ़ां हूंदो। फैमिली अगरि सपोर्ट कंदी आहे त तव्हां पाण जेकॾहिं अॻियां जेकी ज़िंदगी पाण तव्हां अचीव करे सघो था। ठीकु आहे, पर हाणे मां हिकिड़ी डिस्कशन जे मथां हले अदी जी जेकी कॉल आई त मां हुनजे बारे में ॿुधायां त उहे चवनि पिया त सही आहिनि या मतिलबु ग़लति आहिनि, मतिलबु की उन्हनि खे ॾियणु सही आहे न आहे। ॾिसो, हिन मुआशिरे में उन्हनि खे जे सिर्फ़ु स्टीरियोटाइप प्रोफेशन ताईं महदूद कयो वियो आहे। बैगिंग, डांसिंग, जिस्म फरोशी, हिननि में ई रखियो वियो आहे। हिन खां वधीक उनखे कोई अपॉर्चुनिटी नथो ॾिए। तव्हां असांजे सिंध में इलाही वधीक मतिलबु हारी नारी बि जेके आहिनि न उहे ख़वातीन ई आहिनि, कढ़ाई करण वारियूं बि ख़वातीन ई आहिनि। ठीकु आहे न, अगरि हुननि खे बि इहे ई सपोर्ट अगरि तव्हांजे घर में कमु इलाही सारे कुक जे हैसियत सां इलाही वॾा असांजे ओताकियूं आहिनि, उन्हनि में कुक बि हायर कया वेंदा आहिनि, ख़वातीन बि हूंदा आहिनि, मर्द बि हूंदा आहिनि, पोइ हुते ट्रांसजेंडर बि थी सघनि था। अगरि तव्हां उन्हनि खे अपॉर्चुनिटी ॾियो त उहो छो पिनंदा? सही, ठीकु आहे। इहा ॻाल्हि की एजुकेशन हासिलु करणु जेको इहो असांजी सोसाइटी जो मतिलबु सोसाइटी में जेको आहिनि अगरि असां एक्सेप्टेंस आणूं, पेरेंट्स एक्सेप्ट करनि त डेफिनेटली हर ज़रूरी न हर ख्वाजा सर सिग्नल ते नज़र अचे। ख्वाजा सर कोई डिसेबल में न आहे त जेके तव्हां हिकिड़े स्पेसिफिक करो, वी आर द ह्यूमन बीइंग। ठीकु आहे न, थर्ड जेंडर जो कॉन्सेप्ट यूनिवर्सल कॉन्सेप्ट आहे। मां नथी सम्झां कंहिं बि हिस्ट्री खे तव्हां खणी छॾियो त हुन में ख्वाजा सर तव्हांखे नज़र न अचनि। चाहे मुग़ल हिस्ट्री खणी लाइ, ठीकु आहे, त ॿियो इवन असांजे इस्लाम में बि असांजे लाइ बयानु कया विया आहिनि, हक़ूक़ बयानु कया आहिनि, सभु कुझु मौजूदु आहे। पर छा आहे त सोसाइटी जो रवैयो, इहो रवैयो चेंज तॾहिं थियो जॾहिं कॉलोनियल पाक बरे सगीर में आयो। उन खां पहिरियों ट्रांसजेंडर जी जेकी अहमियत हुई, ट्रांसजेंडर जी जेकी लाइफ हुई, उहा बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई। अॼु असां जेकी टर्मिनोलॉजी ख्वाजा सिरा जी अल्फाज़ ॿुधायूं था, त ख्वाजा सिरा जो जेको इहे अल्फाज़ आहे, इहे बेसिकली जेंडर जो नालो न आहे। उन वक़्त में हिकु पोस्ट जो नालो हुयो जेको ख्वाजा सिरा जेकी क्वीन्स जी रखवाली कंदा, राणियुनि जी रखवाली कंदा, उन्हनि खे जेको न ख्वाजा सिरा चयो वेंदो। छो त उर्दू अल्फाज़ में जेको न, जीअं हाणे असां बिंदीअ जी खे मां एप्रिशिएट कंदुसि, जीअं हिकिड़ी उन्हनि डिबेट कई त अक्सर सिंधी मीडिया जेके न खरड़ो फ़क़ीर यूज़ कंदा आहिनि, थोरो सो डेरोगेटरी वर्ड्स थी थो वञे। त हिन करे असां उर्दू में ख्वाजा सिरा चूज़ कयो पंहिंजी टर्मिनोलॉजी लाइ, ताकी हिकु रिस्पेक्टेबल जेंडर जो नालो। सही आहे, बिल्कुलु ईअं आहे। अच्छा ज़हरिश, हींअर मौजूदा वक़्त में छा तव्हांजो मेजर जेको प्रॉब्लम आहे, जेके सॉल्व थियण जी ज़रूरत आहे, अशद ज़रूरत आहे, पहिरीं प्रायोरिटी तव्हांजे हवाले सां छा आहे? सभिनि खां पहिरीं त कम्यूनिटी खे जेकॾहिं एक्सेप्टेंस हुजणु घुरिजे। मसइलो इहो हिकु एजुकेशन सभु बहितर हाणे, मगर जेका अगरि तव्हां लेबल हणो था, तव्हां बैगिंग कयो था, ग़लति कयो था, त छा रियासत जी ज़िम्मेदारी आहे त हुननि असांखे छा ॾिनो आहे? कोई स्किल डेवलपमेंट ॾिनी आहे? स्किल डेवलपमेंट आहिनि त उहो मर्द ऐं औरत जे लाइ, ठीकु आहे। अगरि सपोर्ट आहे, बेनज़ीर इनकम सपोर्ट आहे, इंसाफ़ सपोर्ट आहे, हर शइ मौजूदु आहे, पर उहो स्पेसिफिक मेल और फीमेल जे लाइ। हिन खां सुठी त कराची यूनिवर्सिटी जेके पंहिंजे एटलीस्ट प्रॉस्पेक्टस फॉर्म में घटि में घटि इहो त लिखे थी मेल फीमेल ऐं अदर। सही, ठीक है, घटि में घटि तव्हां वैल्यूज़ त ॾियो न कम्युनिटी खे। जॾहिं तव्हां आइडेंटिटी ॾिनी आहे, जिथे हिते इवन तव्हां कंहिं पब्लिक प्लेसिस ते, स्टेशन्स ते, इवन एयरपोर्ट्स ते बि तव्हां जेकॾहिं वॉशरूम बि ठाहियो था त उन में बि तव्हां वॉशरूम त हिकिड़ो इलाही नंढो मसइलो आहे। असां वटि लाइ त ट्रांसपोर्टेशन बि एक्सेसिबल, ठीकु है। अगरि वो मेल साइड फीमेल साइड ॿ जेके आहिनि उहे साइड असां वटि मौजूदु आहिनि, ठीकु है। मेल ते वञनि त हुननि खे हिरेसमेंट जो इशू, फीमेल ते वञनि त फीमेल्स कंफर्टेबल न आहिनि। इहे इशूज़ आहिनि, इहे सभिनि खां वधीक पॉज़िटिव हीअं छा थियो आहे?
पॉजिटिव त इहो त तव्हां असांजे न सोशल मीडिया ते ॾिसो न, असांजी अचीवमेंट ॾिसो। अॼु तव्हांखे ट्रांसजेंडर लेक्चरार बि नज़र अचनि था, ट्रांसजेंडर तव्हांखे डॉक्टर बि, तव्हांखे वकील बि, मीडिया एंकर पर्सन बि ट्रांसजेंडर आहिनि। त ॿी ॻाल्हि आहे त बीइंग ऑर्गेनाइज़ेशन लेवल ते हिकु एग्ज़ेक्टिव डायरेक्टर तव्हां वटि वेठे जेके अक्सर इहे मर्द ऐं ख़वातीन कंदा आहिनि, पर हिकु ख्वाजा सिरा बि हिकु वॾी ऑर्गेनाइज़ेशन एग्ज़ेक्टिव डायरेक्टर आहे, ॿियो हिकु ऑर्गेनाइज़ेशन हलाइनि था जंहिंमें 35 जे क़रीब माण्हू आहिनि, 18,000 मकीम कराची जा ख्वाजा सिरा जेके न असांजी ॿुधंदा आहिनि। ठीक है ना, so this is achievement। हाणे रिसेंटली पर मां त चवां थो त छो न हिकिड़ी अदद मख़सूस सीट हुजणु खपे। बिल्कुल ऐवाननि में त हूंदी बि, हिन जे लाइ असां बिंदिया जी जेको न इनिशिएट कयो बि आहे। एग्ज़ैक्टली जॾहिं औरतुनि जी हिकिड़ी मख़सूस सीट थिए थी त हिकिड़े का कोटा अहिड़ी हुजणु खपे त घटि में घटि मां चवां थो 2 क़िस्मनि जे सीटूं जे हिकिड़ी जेका माज़ूर कोटा में मख़सूस सीट हुजणु खपे जेका उन्हनि प्रॉब्लम्स खे ॿुधाए सघे, ॿियो मख़सूस सीट ख़्वाजा सिरा जे हवाले सां हिकिड़ी घटि में घटि असेंबली। मां हिन ॻाल्हि जो मतिलबु तव्हांजी मतिलबु ॻाल्हि इहा आहे कि हिते जेको रिज़र्व सीट माइनि जे लाइ अक़लियत जे लाइ, मगर फ़क़ीरनि जे लाइ न। अक़लियत जो छो आहे कि ॿाहिरि मुल्क मुंहुं ॾेखारिणो हूंदो आहे न, जवाबु ॾियणो हूंदो आहे असां अक़लियत जो केतिरो ख़्यालु कंदो। रिज़र्व सीट आहिनि, सिख कम्यूनिटी जा, हिंदू कम्यूनिटी, सुठी ॻाल्हि आहे, हुजणु खपे। पर ॻाल्हि इहा आहे कि हिते त मतिलबु अगरि इंसान ई सम्झो वञे त वॾी ॻाल्हि आहे, मगर ॻाल्हि न आहे कि उहे ॾींहं मतिलबु परे न आहिनि कि सिर्फ़ु हिकिड़ी रिज़र्व सीट कयो। असांजा माण्हू तव्हांखे सिंध असेंबली में बि नज़र ईंदा, क़ौमी असेंबली में नज़र ईंदा, सेनेट में बि नज़र ईंदा। उहे ज़माना हली विया। हाणे जेके फ़क़ीर लिखियल हुया ऐं कई उहिदनि ते हुया, उहे जेके फ़क़ीर लिखियल, अलाह जे हुकुम सां हाणे एॾी इज़त फ़क़ीरनि जी असां करे छॾी आहे, हेॾी महिनत करे हेॾी स्ट्रगल कई आहे कि अॼुकल्ह हर कोई माण्हू चवंदो आहे कि मां फ़क़ीर आहियां। मगर ॻाल्हि इहा आहे कि जॾहिं तादाद जॾहिं इहे शयूं ईंदियूं आहिनि त हाणे शरीयत कोर्ट में असांजे मथां मतिलबु उहो पेशियूं थियूं हलनि। छो भई ख्वाजा सरा एतिरे जॾहिं सभिनि जा पहिरियां मर्दनि जा कार्ड ठहियल हुया, हज उमिरा दादा हर कंहिंजो हक़ आहे न, फ़क़ीरनि जो ख़्वाबु हूंदो आहे कि असां उमिरो जा हज कयूं, हिकिड़े फ़क़ीर जो ख़्वाबु हूंदो आहे, त हुननि मर्दनि वारा कार्ड ठाराए। हाणे जॾहिं पंहिंजे जिन्स वारा चेंज कराइनि था त माण्हुनि खे हिकिड़ो झटको थो लॻे। झटको छाजे लाइ लॻे कि हिननि जी एॾी तादाद थी वेंदी, जब हेॾी तादाद थी वेंदी त पोइ सोचो कि असां छा न घुरंदासीं। ॻाल्हि इहा आहे कि हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं शयूं प्रोसेस मां थी साफ़ चिटियूं थींदियूं आहिनि न, पोइ फॉर एवर जे लाइ मसइला हल थी वेंदा आहिनि। एॾे इहे मसइला बि सुठाई जे लाइ पेश ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ज़ाहिर तव्हां छा ख़्यालु आहे, जॾहिं बि के ॾुखियाईयूं पेश थींदियूं आहिनि उनखे जॾहिं हल कयो वेंदो आहे त बाद में उहे ॾुखियाईयूं, ऐं इहो तव्हां ते क्रेडिट आहे, तव्हांखां अॻु में एतिरा साल अॻु में ख्वाजा सिरा आया, उन्हनि इहे शयूं न ॾिठियूं, तव्हां ते इहा ज़िम्मेवारी रखी वई आहे, तव्हां विढ़ो पिया न, उन शरीयत कोर्ट में बि तव्हां विढ़ो पिया ऐं उनखे प्रूव करण जी कोशिशि कयो था। पर इहो बि त हिकिड़ो वॾो क्रेडिट हूंदो तव्हांजे नाले ते त तव्हां घटि में घटि उन में पार्टिसिपेट कयो ऐं तव्हां कयो, ऐं तव्हां खां पोइ हिकिड़ो सही तरह रेगुलराइज़ थी वेंदी। ॻाल्हि इहा आहे कि इलाही वॾी तकलीफ़ थींदी आहे, इलाही वॾी तकलीफ़ थींदी आहे कि जॾहिं तव्हां जानवर ॾिसो था, तव्हां ख़बर आहे हे फ़िला नसल जो जानवर आहे, फ़िला जानवर आहे, हिकिड़े इंसान खे तव्हां ॾिसी करे ऐं इंसान तस्लीम न कयो, हुनजे लाइ हिकिड़ो इलाही वॾो फ़िक्रीअ सुवालु आहे। असां ॻाल्हियूं करूं था दिमाग़ खोलण जी, असां चऊं था अगरि मुल्क और क़ौम खे तव्हां तरक़ी कराइणी आहे मुल्क खे त तव्हांखे माइनि खे बि बराबरि करिणो पवंदो। जेको हक़ीक़तुनि खे तस्लीम नथो करे उन जे मुंहं ते तव्हांजा इहे डिसीशन्स चवाट। अच्छा, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे कि भाई छा मूंखे हिकिड़ो डॉक्टर ॿुधाईंदो कि मां छा आहियां, जो मूंखे हिकिड़ी काउंसलर ॿुधाई, मूंखे ख़बर आहे मां छा आहियां। अगरि जिन्स जे लाइ ID कार्ड लाइ मेडिकल चेकअप थींदो, पोइ माइनि जो बि थींदो, पोइ मर्दनि जो बि थींदो। अचो न मैदान में लहो न, जॾहिं ख़बर पवे न। उहो चवंदा आहिनि परे खां बाहि मां हथु सेकण में इलाही वॾो मज़ो हूंदो आहे। हुन बाहि खे ख़बर हूंदी आहे कि मां केतिरी तेज़ आहियां, उहा ज़मीन खे ख़बर हूंदी आहे कि उनखे केतिरो सेक थो लॻे। त मां माण्हुनि खे चवां थी हथु सेके मज़ा न वठो, अचो असांजी बाहि में सड़ो, तव्हांखे ख़बर पए। अचो, हो जेके मेकअप जूं 7 तयूं हूंदियूं आहिनि न, हुननि 7 तयुनि जे अंदरि केतिरा ॾुख हूंदा आहिनि। चओ घणा माण्हू मूंखे ईमेल कंदा आहिनि, बिंदिया राणा साहिबा मतिलबु तव्हांजे फ़क़ीरनि जो सिग्नल ते इलाही रवैयो ख़राबु हूंदो आहे, अगरि असां वटि कॾहिं पैसा खुला न ॾियूं त उहे मतिलबु इलाही बदुआऊं ॾींदा, हे ॾींदा। अरे भाई तव्हां ॻाल्हि त ॿुधो कि हिकिड़ो माण्हू मतिलबु हिकिड़ो माण्हू खे 100 माण्हू उतां रस्ते तां गुज़रनि था, कोई हुनखे कुझु चई हुजे, हिकिड़ो साम्हूं जेको धकु लॻंदो आहे न, सिर फाटे, ॿांह भॼे, उहो नज़र ईंदो आहे। हिकिड़ो जेको दिमाग़ी धकु लॻंदो आहे न, उहो इंसान खे ख़बर हूंदो आहे। असांजा जेके फ़क़ीर आहिनि उहे कई जेके आहिनि
हुननि खे दिमाग़ी मसइला मतिलबु थी विया आहिनि, अहसास कमतरी जो शिकार थी विया आहिनि। उहे चवंदा आहिनि की असांखे अगरि रब अहिड़ो ठाहियो आहे त हुन में असांखे छा कसूर आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, मां हिकिड़ी जॻह हिकिड़ी डॉक्यूमेंट्री हुई बिंदिया चमकेगी, मुंहिंजे मथां ई ठहियलु हुई, त मां हुते वियुमि त ट्यूटर में हुते कोई 100-150 पढ़ियल लिखियल माण्हू आहे। हिकिड़े डॉक्टर मूंखां सवाल कयो की बिंदिया राणा साहिबा की अगरि असां तव्हांखां चॉइस पुछूं कि असां तव्हांखे चॉइस पुछूं कि असां मुकमल तव्हांखे माई ठाहियूं या मुकमल मर्द ठाहियूं, त ॿिन्हिनि में कहिड़ी शइ चॉइस कंदा हुई। मां हुनखे चयुमि भाई मूंखे बजाए कि मर्द मुकमल ठाहिण या माई मुकमल ठाहिण जे बजाए जो मां आहियां मूंखे तस्लीम करे मूंखे अॻे कमु ॾिनो वञे। छो भाई ॻाल्हि इहा आहे न की हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी असां मिटी जो कोई बि असां हिकिड़ी मिटी जो खिलौनो ठाहींदा आहियूं न, उहो ठाहे करे मिटी जो अॻु मां 10 माण्हुनि खे घुरायां थी, अदाए तव्हां ॿुधायो हे मां मतिलबु छोकिरी ठाही आहे सुठी लॻे थी न लॻे थी, हुन मां 10 में 7 चवंदा नथी सुठी लॻे ऐं 3 चवंदा सुठी लॻे। उहे 3 मूंखे सुठा लॻंदा, जेके 7 हूंदा मूंखे ज़ार लॻंदा। हिकिड़ो मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी हथ जी शइ जॾहिं तव्हां रबे काइनात जी तख़लीक़ थियण वारी शइ खे आङिरियूं खणंदा आहियो त पोइ रब केॾो नाराज़ थींदो इहो त सोचनि न। मगर माण्हू चवनि था की हे आहे जो हुआ, केॾियूं केॾियूं मुसीबतूं अज़ाब अचनि था, मगर असां इंसान सम्झो ई नथा। हा, इंसान ज़िंदगी में असां HIV जे मथां कमु कंदा आहियूं न, जॾहिं मूं वटि HIV जो प्रोजेक्ट न हूंदो मां वेंदी हुयमि HIV मतिलबु अवेयरनेस ॾींदी हुयमि कि भई HIV खां बचो। लालकाणे में केतिरा केस भाई HIV खां बचो, अगरि तव्हां सिरिंज यूज़ करियो न यूज़ कयो, अगरि कोई बि शइ करे मतिलबु अगरि सेफ कयो। बाक़ी हुनजे मथां अगरि HIV एड्स जे मथां मां अवेयरनेस ॾींदी हुयमि। एड्स हर कोई HIV जे वायरस जे बारे में कंहिंखे मालूमात ई न, ॿारनि खे न। मगर ॻाल्हि इहा आहे की माण्हू चवंदा चरी अलाए छा आहे माई, न कोई प्रोजेक्ट अथसि न फंडिंग अथसि, अवेयरनेस ॾींदी थी वरिते। भाई अगरि मां ज़िंदगी में हिकिड़े माण्हू खे HIV पॉज़िटिव थियण खां बचाए वियुमि, एड्स जे मरीज़ खां बचाए वियुमि, सम्झ में हिकिड़ो ख़ानदान बचाए छॾियो। चलो जॾहिं आख़िर हर दुनिया में जहिड़ी बि शइ आहे हिकु ॾींहुं हुन पंहिंजे रब वटि वञिणो आहे। शायदि मुंहिंजे रब खे इहा कमु करे वञे। ज़बरदस्त। ज़हरिश, छा स्ट्रेंथ आहे पूरे पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तव्हां वटि ख्वाजा सराय जी केतिरी स्ट्रेंथ आहे पाकिस्तान में, घणा? अच्छा, मतिलबु अगरि असां बेसिकली अगरि सिंध जे डायनेमिक में मतिलबु त असां 45,000 सिर्फ़ु सिंध में, 45,000 18,000 कराची में आहिनि। इन खां वधीक जेका अगरि ओवरऑल पाकिस्तान में जेका 5 लाख जे क़रीब ट्रांसजेंडर आहिनि, 5 लाख जे क़रीब ट्रांसजेंडर आहिनि जेके वेलफेयर जे लाइ स्टेट कुझु करे पई या NGO जी कमु करे? इक़दामात त किथे न किथे थियनि वेठा, लॉस बि पास थियनि वेठा, इहो कंदा थिए, पर छा आहे त इम्प्लीमेंटेशन कोई बि न आहे। हाणे ट्रांस प्रोटेक्शन एक्ट आहे, सिंध जी जेकी पहिरियों वफ़ाक़ में पॉलिसी पास थी, असां हाणे कोशिशि करे रहिया आहियूं त सिंध में जी जेकी न पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी जेकी न उहो प्रोटेक्शन जे मथां हुजे, पर उहो आहे की कोई गवर्नमेंट जो जिससे नॉन सीरियस एटीट्यूड गवर्नमेंट जो हमेशह असां फेस कंदा आहियूं। ठीक है, पर अॼु ताईं असां हिन शइ खे एक्नॉलेज कयूं था त अॼु ताईं जेकी बि अचीवमेंट ॾिठियूं आहिनि, ठीक है न, सभिनि खां पहिरीं त असां चवंदा आहियूं हीअ ट्रांसजेंडर्स पाण ऑन कयो आहिनि। जंहिं रोड ते त असां बीठल माण्हुनि खे तव्हां चवंदा त हीअ फ़क़ीर जेका पिननि था उन रोड ई असांखे राइट्स ॾिना। असांजी चीज़ शयुनि खे आइडेंटिटी बि इन रोडनि मां मिली, इन्हनि में असां ॿाहिरि निकितासीं। ॿियो असांखे साथ ॾियण में इनमें मीडिया जो वधीक किरदारु आहे, सिविल सोसाइटी जो। मीडिया त तव्हां सां पॉजिटिव रहियो आहे, पॉजिटिव इम्पैक्ट हमेशह पॉजिटिव रहियो आहे, पर कॾहिं कॾहिं मीडिया जेके न थोरा असांखे डिक्लेयर बि उहे कया आहिनि। हाणे ॾिसो न, हाणे जेकी शरीर कोर्ट जी जेकी ॻाल्हि हली वेठी, हाणे हिकिड़ी असां सां जेके कॉलर हुयूं उन्हनि खे बि हिकु डाउट हुयो त केरु असली आहे केरु नकली आहे। ठीकु आहे, हाणे इहो ॿुधायो त जंहिं जेंडर जे मथां एॾा सवाल हुजनि उन इशू खे खणणु, उन्हनि जी जेंडर जे मथां जेको न उहो लेबल करणु, त तव्हां ॿुधायो सोसाइटी ते इम्पैक्ट छा पाईंदो। पर के माण्हू तव्हांजो नालो बदनाम नथा कनि, मगर चवनि त सभु 100% न ईअं नथा चई सघो की केरु नथो रहे। अॼु बि एॾी बि अवेयरनेस थियण जे बावजूदि माण्हू असां सां जेके न थोरो फ़ासिलो रखंदा। अच्छा, ठीकु, इहे शयूं त मञणु घुरिजे, पर जिथे एक्सेप्टेंस आई आहे, जिथे जेके एक्सेप्ट करनि था उन्हनि खे एक्नॉलेज बि करणु घुरिजे, छो त एक्सेप्टेंस मिली। हीअ त चलो वेलफेयर, उन खां अलावा छा अहिड़ा इदारा आहिनि जेके स्किल्स सेखारनि ट्रांसजेंडर्स खे? बिल्कुलु, तव्हांजो कम्युनिकेशन हुनजे मतिलबु विच में को अहिड़ो तव्हां विच में इंटरप्रीटर जो किरदारु अदा कयो था या नथा कयो, जेकी हिन जे लाइ स्किल्स ते कमु कनि, उन्हनि खे पाण वटि को हुनर सेखारनि, एजुकेशन जिन जॉब्स फॉरवर्ड लिंकेजिस में उन्हनि जो को हुजे?
अच्छा स्किल्स में अगर ॾिठो वञे त हीअं त इलाही सारा जेके ट्रांसजेंडर जा इदारा हाणे जीअं हुनर फाउंडेशन आहे उहो इनिशिएट करे रहिया आहिनि कि असां इन स्किल डेवलपमेंट कयूं था, पर अलहमदिल्ला GIA जेंडर इंटरेक्टिव अलायंस जे प्लेटफॉर्म तां त असां उहा कम्यूनिटी मेंबर हिकु चूज़ कया आहिनि जेके वधीक नीडी आहिनि, उन्हनि खे स्मॉल बिज़नेस जो जेको आहे न उहो इनिशिएट वरितो आहे। हाणे कम्यूनिटी स्किल आहे, तव्हां जीअं एज़ तव्हां चयो त पर कम्यूनिटी जेके न मीडिया में फैशन डिज़ाइनिंग में इन में वधीक छो त कम्यूनिटी क्रिएटिव माइंड हूंदी आहे, त हाणे रिसेंटली असां जेके न इहे स्टार्ट कया त उन्हनि खे हिकिड़ो बिज़नेस सेटअप स्टार्ट कयो वञे ताकी पंहिंजी इनकम खे जनरेट करे। तो ये हिन वक़्तु जेको न उहा असांजे प्रोसेस में आहिनि, इंशाल्लाह सून एज़ पॉसिबल असां इन शइ खे सोशल मीडिया ते बि आणंदासीं, छो त तव्हां ॾिठो था न अगरि तव्हां चयो था त बैगिंग हिकिड़ी जेके न ग़लति ज़हरिश जहां हींअर हिकिड़े प्राइवेट फर्म में कमु कयो था? मां जेंडर इंटरेक्टिव अलायंस में एज़ अ प्रोग्राम मैनेजर आहियो। तव्हां फॉरवर्ड लिंकेजिस ते कमु कयो था त तव्हां वटि जेके ट्रांसजेंडर्स अचनि था तव्हां उन्हनि खे मुख़्तलिफ़ इदारनि में जॉब्स ॾियण जे लाइ? बिल्कुलु, छो त एम्प्लॉयमेंट हाणे छो त तव्हां असांजी ऑर्गेनाइज़ेशन की नुमाया तंज़ीम कराची में त अॼु ताईं हाणे जीअं यूनिलीवर आहे, पंहिंजो एंग्रो फर्टिलाइज़र वारनि जिन्हनि इनिशिएट वरिता आहिनि ट्रांसजेंडर, त हुननि हमेशह असां सां ई राब्तो कयो आहे त असांखे तव्हां खाजा सिरा जेके आहिनि असांखे रेफर कया वञे। हाणे रिसेंटली हपको कंपनी जेकी आहे, जेकी पंहिंजी इलेक्ट्रॉनिक सप्लाईज़ जी जेकी कंपनी, हुननि बि इहो इनिशिएटिव वरितो त असां ट्रांसजेंडर्स खे हायर कयूं त उहो डेफिनेटली असां सां रेफर कंदा आहिनि। पोइ असांजी इहा ज़िम्मेदारी आहे त जेका कम्यूनिटी में पढ़ियल लिखियल ख्वाजसरा आहिनि, छो त ईअं न आहे त कम्यूनिटी सॼी जेके आहिनि मतिलबु न आहिनि पढ़ियल लिखियल ख्वाजसरा आहिनि, एॾे डिस्क्रिमिनेशन फेस करण जे बावजूदि बि एजुकेशन हासिलु कनि, त असांजो कमु आहे त उन्हनि खे रेफर कयूं, प्रमोट कयूं एम्प्लॉयमेंट खे, ताकी सोसाइटी में इंक्लूसिविटी अचे। ॿी ॻाल्हि इहो की जॾहिं तव्हां कंहिं चङी लीव ते हुजो था, जॾहिं पंहिंजी हिकु पोज़ीशन ठाहियो था, हिकिड़ो पर्सपेक्टिव जेकॾहिं माण्हुनि खे ॾेखारियो था असां इहो करे सघूं था त रिस्पेक्ट तव्हांखे मिले बि थी, त माण्हू हिन शइ खे जेकॾहिं एक्नॉलेज बि कंदा, अच्छा हीअ ख्वाजा सिराए जेको आहे। हाणे दाऊद फाउंडेशन में हिकु ख्वाजा सिराए जेकी हुते रिसेप्शन ते बीठी आहे। दाऊद फाउंडेशन हिकु एजुकेशन फर्म आहे जेकी मुख़्तलिफ़ एजुकेशन कंसल्टेंसी सपोर्ट कंदी आहे, त हुते जेके न काफ़ी मतिलबु रिसेप्शन ते उन्हनि जे ॿिनि ब्रांचनि ते ख्वाजा सिरा वेठा, त इहो सोसाइटी जे लाइ हिकिड़ो बहितर इम्पैक्ट पए। पर जेकॾहिं हींअर असांखे स्क्रीन ते काफ़ी माण्हू ॾिसनि था, काफ़ी फैमिलीज़ ॾिसनि, काफ़ी फर्म्स ॾिसनि पियो, हुननि जे दिलि में हिकिड़ो ज़बरदस्त सॉफ्ट कॉर्नर आहे। उन्हनि खे नंढी जॉब्स बि आहिनि, वॾियूं जॉब्स आहिनि जेके ॿिया कनि था, जॾहिं हुनजे घरनि में कमु कनि था या हुनजा ऑफिस संभालीनि था या रिसेप्शन ते आहिनि, उहे जेकॾहिं हायर करणु चाहिनि ट्रांसजेंडर खे, त उहे कीअं कॉन्टेक्ट कनि तव्हां सां, ताकी तव्हां उन्हनि खे पढ़ियल ॻढ़ियल सही माण्हू ॾियो, या उनजूं गारंटीज़ वारंटीज़ थिए थो न, इंसान आहे उनखे सिक्योरिटीज़ त खपनि थियूं, हर माण्हू जी खपे थी, त उहो को अहिड़ो इदारो तव्हां वटि आहे जेको उनजी गारंटी वारंटी खणी अॻियां फॉरवर्ड लिंकेजिस में? छो त पहिरीं ॻाल्हि आहे त इहे थर्ड पार्टी कॉन्ट्रैक्ट त एॾी हाणे असां वटि न, छो त असां पंहिंजी कम्यूनिटी जी पाण ज़िम्मेदारी खणंदा आहियूं, ठीकु आहे। त अगरि जेकॾहिं कोई इंसान असांजे लाइ इंक्लूसिविटी क्रिएट करणु चाहे थो या ट्रांस जी एम्प्लॉयमेंट प्रमोट करे थो, त उहो असांजे सोशल मीडिया ते वी आर द वेरी एक्टिव मेंबर्स इन सोशल मीडिया। असांजा पेजिस बि आहिनि, असांजी वेबसाइट्स बि मौजूदु आहे जेंडर इंटरेक्टिव अलायंस जी, तव्हां इंस्टा ते, फेसबुक ते, ट्विटर ते, ॿियो असां जेके आहिनि वेबसाइट बि मौजूदु आहे जेंडर इंटरेक्टिव अलायंस जी, तव्हां कंहिं में बि असां सां राब्तो करे सघो था ईज़ीली। ज़बरदस्त, बिल्कुलु ईअं आहे। अचूं था बिंदिया राणा साहिबा ॾे, ऐं तव्हां खां पुछो त सियासत में तव्हां एक्टिव रहियो, तव्हां इलेक्शन में बि हिसो वरितो, हाणे बि तव्हां ताज़े हो, मां 2-3 ॾींहं अॻु में तव्हांखे निसार खोड़ो साहिब सां इन्हनि सभिनी सां ॾिठो त हिकिड़ो पॉलिटिकल तव्हां का पार्टी बि जॉइन कई आहे, सभु शयूं कयूं आहे, त इहो सियासत जो सफ़र भला इन पासे ॾे कीअं ख़्यालु आहे? ॻाल्हि इहा आहे की 2013 में मां इलेक्शन में हिसो वरितो आज़ादु उम्मीदवार, ऐं मां हुन टाइम बि मतिलबु रड़ियूं कयूं की धांधली आहे धांधली आहे, मुंहिंजे साम्हूं सभु कुझु सॼो कमु थियो, मगर कुझु बासर लोगनि हुन ॻाल्हि खे दॿाए छॾियो। 4 सालनि बाद ख़बर थी की धांधली, मां सम्झां पई त खटी मां हुयुमि, जॾहिं मां सभु खां शोर कयां तॾहिं मन 4 सालनि ख़बर थी त धांधली। पोइ मां एहतजाज इलेक्शन कमीशन वटि बि कयुमि, त मां चयुमि भई हे जेको चकर थियो आहे, इहो हाणे हो चवणु लॻे ॾिस ॻाल्हि इहा आहे बिंदिया, हे मतिलबु विच में जग रखियो आहे, 4 गिलासनि इहे गार्डन, हाणे उहो विच में जग टुटी पई। मां चयो बाबा 4 गिलास मिली करे मुंहिंजा त पैसा भरे ॾिए न जेके मां आहियां। ॻाल्हि त इहा आहे, ॻाल्हि इहा आहे की हाणे मतिलबु ज़ाहिर आहे जेसि ताईं तव्हां सियासत में न ईंदा हुए तेसि ताईं कुझु सुणाई थिए नथी, छो जो साल जो 12 महीना असां सियासतदाननि सां ई मिलंदा आहियूं, हिज़्ब जेके बि मसइला थींदा आहिनि कानून साज़ी जा हुजनि, ऐं कोई बि अगरि मसइला दरपेश आहिनि, अगरि मतिलबु मां चवां की मां नेशनल कमेटी ह्यूमन राइट्स जी वफ़ाक़ मां बि मतिलबु मेंबर आहियां, सिंध मां बि मेंबर आहियां, और सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जेको आहे सिंध जो बि हुन में फोकल पर्सन आहियां,
त ॻाल्हि इहा आहे कि जेसि ताईं तव्हां सियासत में इन न थींदा वे न, जेसि ताईं असां आला ऐवाननि तक न पुॼंदासीं तेसि ताईं मसइला हल न थींदा। ॻाल्हि इहा आहे कि हिन करे मां मतिलबु पार्टी, ऐं ॿी ॻाल्हि आहे कि पीपल्स पार्टी मां हिन करे जॉइन कई कि सदाबहार पार्टी आहे। ऐं हिकिड़ो जेको आहे, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे कि बेनज़ीर भुट्टो शहीद साहिबा जेके आहिनि, मां पंहिंजे सिंध जे फ़क़ीरनि जा पूरे पाकिस्तान जे फ़क़ीरनि खां पुछियो, मां चयो ईअं न हो पार्टी बाज़ी थियो, पार्टी बाज़ी कहिड़ा सुवाल जवाब हूंदा आहिनि, इलाही गार गंद बि हूंदो आहे। त मां हिन करे मजबूर थी करे मां सॼनि खां पुछियो, पोइ सॼनि मां हिकिड़ी आवाज़ आई कि बेनज़ीर शहीद भुट्टो साहिब जी अगरि पार्टी जॉइन कंदी त असां तव्हां सां गॾु आहियूं, अगरि ॿिए कंहिंजी कंदी त पोइ असां हुन में कोई न। पोइ पैगाम कहिड़ो ॾींदो ॾिसण वारनि लाइ? टाइम मां माण्हुनि खे बसि इहो पैगाम ॾींदुमि, हिकु त मां सिंध जे तमामु अंदरूने सिंध जे माण्हुनि खां मां सलाम पेश कयां थी। हुते जेको मतिलबु फ़क़ीर हुते वेंदा आहिनि मुरादनि जे लाइ, उन्हनि खे एतिरो इज़त ॾींदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि कि जीअं असांजी अमड़ अची विया, जंहिं असांजो पीउ माउ अची वियो, जीअं मुर्शद अची वियो आहे। त ईअं ई अंदरूने पंजाब वारनि, ईअं ई अंदरूने बलोचिस्तान वारनि, हाणे KPK वारनि खे अलाह कोई सुधारे। ऐं बाक़ी शहरनि जा माण्हू जॾहिं मतिलबु पढ़ियल लिखियल हुअण जे बावजूदि हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो राइड न ॾींदा त इलाही ॾुख थींदो आहे। बसि मां त माण्हुनि खे आख़िर में एतिरो मैसेज ॾींदुमि कि सुठे कम जो हमेशह नतीजो सुठो हूंदो आहे और दुआउनि सां तक़दीरूं बदिलजी वेंदियूं आहिनि। थैंक यू वेरी मच। ज़रिश छा मैसेज में तव्हांजो? लास्ट में मां इहो ई चवंदुमि, बल्कि जेका बि असांजे ॾिसण वारा आहिनि, त अगरि तव्हांजे घर में कोई बि ख्वाजा सरा पैदा थिए थो त प्लीज़ उनखे धुतकारियो न। अगरि धुतकारो बि था त एटलीस्ट उनजे स्किल जे मथां कमु करे, उनजी स्किल जे मथां उनखे एम्पावर करे, पोइ तव्हां उनखे जेको न इंडिपेंडेंट पंहिंजी लाइफ गुज़ारण ॾियो त बहितर आहे। अगरि हिन इहा ई वजह आहे जेके असां सां स्टीरियोटाइप जुड़ियल आहिनि, प्रोफेशन जुड़ियल आहिनि, उहो इन वजह सां जो फैमिली थी डिसऑन करे। त फैमिली प्लीज़ डिसऑन न कयो, उन्हनि खे पंहिंजे घर में रखो, उन्हनि खे उहा ई तरबियत ॾियो जेके कि छोकिरे ऐं छोकिरी खे था ॾियो, त इनशाला अॻियां वञी ट्रांसजेंडर बि तव्हां सां गॾु मेन स्ट्रीम जा पार्ट थींदा, बेशाना बशाना मर्द ऐं औरत सां गॾोगॾु हूंदा। थैंक यू वेरी मच ज़रिश, थैंक यू वेरी मच विद्या। तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। तव्हां ॿिन्ही लाइ तोहफ़े में असां वटि हिकिड़ो गानो आहे जेको तव्हांखे असां ॿुधाईंदासीं लाजो भाई जी आवाज़ में। जी दोस्तों, पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त, दुआ में ज़रूरु कजो यादि। इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात, तेसि ताईं अल्लाह निगहबान।